अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। हैदराबाद में सिंध एक्शन कमेटी पारां सिंध जे विरहाङे वसीलनि ते वालार ख़िलाफ़ वहदत सिंध मार्च कढियो वियो। मार्च वाधूआ रोड नसीम नगर चौक खां थींदे वाधूआ गेट ते पहुची जलसे जी सूरत इख्तियार करे वियो। मार्च में सिंध एक्शन कमेटी में शामिल जमायतुनि समेत सियासी समाजी ऐं क़ौम परस्त तरक़ी पसंद पार्टियुनि जे हज़ारे कारकुननि शिरकत करे सिंध जे विरहाङे ऐं सिंध जे वसीलनि ते वालार नामंज़ूर जा ज़ोरदार नारा हंया। उन मौक़े ते सिंध पार्टी जे क़ाइम मक़ाम सदर रोशन अली बुर्ड़ो, जीअस सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो, जीअस सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ोर, अवामी जमहूरी पार्टी जे सदर लाल शाह ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जमायतुनि जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत करे सिंधियुनि खे गॾियल ऐं सगारी जदोजहद करे सिंध जे दुश्मन जो मुक़ाबिलो करणो पवंदो, अहिड़ो इज़हार उन्हनि जलसे में ख़िताब कंदे कयो। उन्हनि चयो त असां सिंध खे टुकड़ा करण न ॾींदासीं। सिंध खे विरहाइण वारा सिंध ऐं इन मुल्क जे ख़िलाफ़ु आहिनि। असां सिंध वतन ऐं मुल्क टोड़ण वारे ख़िलाफ़ु आहियूं। जेको बि सिंध जी तक़सीम जे हक़ में आहिनि उन्हनि खे ख़ाक ऐं मिटी में मिलाए छॾींदासीं। कालो कीअं कहिड़ो ता अॼु को नओं सिजु बार पंहिंजी धरती पंहिंजो इख्तियार सिंध खपे थी ख़ुदि मुख्तियार। अॼु हिन अज़ीम शान रैली खे साईं नियाज़ पिताबी साहब जे ख़ूबसूरत दुआया गीत सां तूं सलामत हुजी ही दुआ थो घुरां सिंध तुंहिंजो थिया सिंध तुंहिंजो थिया तूं सलामत हुजी ही दुआ थो घुरां सिंध तो लाए जिया सिंध तो लाए मरा हुजण खुदि हिकिड़ो मैसेज आहे ऐं हू पंहिंजे लहजे में हिकिड़ो इहो मैसेज ॾींदो त असांजी क़ौम परस्ती नस्ल परस्ती वारी न आहे पर असांजी क़ौम परस्ती वतन परस्ती वारी आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि मोहतरम आफ्ताब खानज़ादा साहब खे त उहो अचनि ऐं तव्हांजे हिन शानदार जलसे खे आजाऊं ॾियनि। मोहतरम आफ्ताब खानज़ादा साहब। सबसे पहले तो मैं सिंध एक्शन कमेटी के रहनुमाओं और साथ साथ सिंध के रहने वाले बेटे और बेटियों को मुबारकबाद पेश करता हूँ कि आज उनकी अपील पर ये सिंध के अवाम लाखों की तादाद में निकलकर उन्होंने ये पैगाम दिया है, ये फैसला दिया है कि हम किसी सूरत सिंध को तकसीम करने के मंसूबों को किसी सूरत कामयाब नहीं होने देंगे। सिंध में बसने वाले मैं और आप सब सिंध हैं जो अपने घरों पर मौजूद हैं 7 करोड़ वो भी सिंध है। सिंध हमारी माँ है। आप माँ को कैसे तकसीम कर सकते हैं? हम माँ को किसी सूरत तकसीम करने नहीं देंगे। अगर आप ये समझते हैं कि एक कलम या चाकू की नोक पर आप मेरे जिस्म को या सिंध में बसने वाले 7 करोड़ आवाम के जिस्मों को बांट देंगे तो हम ये किसी सूरत नहीं होने देंगे। आज सिंध में तमाम जो ज़बानें बोलने वाले हैं, चाहे वो सिंधी बोलते हो, चाहे वो उर्दू बोलते हो, चाहे वो पंजाबी या पठान बोलते हो, सब सिंधी हैं और सब सिंध के साथ हैं और किसी सूरत में भी हम सिंध को
को तकसीम नहीं होने देंगे, किसी सूरत में भी तकसीम नहीं होने देंगे। आप क्या ये समझते हो कि एक अपने नाकाब मंसूबे के तहत सिंध को तकसीम करके हमारी सकाफत, हमारी जबान, हमारे कब्रिस्तानों को, हमारी तहजीब को तकसीम कर सकोगे? नहीं कर सकोगे। ऐसे मंसूबे बहुत इस 78 साल में बहुत हमने देखे। हमने 48 में कराची को विफाक के हवाले होते देखा। हमने 1955 में वर यूनिट बनते देखा। हमने जिनापुर के नापाक मंसूबों को देखा। हमने एक ऐसी पार्टी जिसका नाम MQM है, जो 2024 के इलेक्शन में एक सीट पर कामयाब नहीं हुई थी और फिर उसे जबरदस्ती ईमानों में लाके बिठाया। आप क्या समझते हो कि ये गली के गाने, ये लंगड़े लूले, ये जो नापाक मंसूबे बनाने के लिए आपका साथ दे रहे हैं? हम होने देंगे? किसी सूरत नहीं होने देंगे। सिंध का बच्चा तक मरेगा, लेकिन किसी सूरत में भी सिंध को तकसीम नहीं होने देगा। और देख लो इस्लामाबाद वालों, या तुम्हारे जो यहाँ जो नापाक तुम्हारे जो इत्तेहादी हैं, देख लो ये सिंध के नौजवान, ये सिंध के बेटे, ये सिंध की बेटियां आज निकली हैं। ये तो एक छोटी सी अपील थी, एक छोटी सी अपील थी जिसमें लाखों लोग निकले। लेकिन अगर तुमने सिंध को तकसीम करने के अगर मंसूबे बंद नहीं किए तो सिंध के 7 करोड़ लोग मिलकर तुम्हें नेस्तो नाबूद कर देंगे। आखिरी बात मैं करता चलूं, लबनान के जो फलसफी है अमीन मलूक ने कहा था, शनाख्त को कानून, शनाख्त को खानों में तकसीम नहीं किया जा सकता, इसे आधा तिहाई या हिस्सों में नहीं बांटा जा सकता। याद रखो, शनाख्त वतन और तकसीम महज सियासी इस्लाहात नहीं बल्कि इंसानी अलमिया है। जब रियासत या सियासी कुव्वतें इंसान को शनाख्त को एक लकीर से तकसीम करने की कोशिश करती है तो तारीख में उन्हें बदतरीन अल्फाज से याद रखा जाता है। तारीख याद रखे, कभी माफ नहीं करती। और सिंध के मंसूबा अगर तकसीम करने वालों को तो किसी सूरत में तारीख माफ नहीं करेगी। जी सिंध। गुजारिश कंदस सिंध यूनाइटेड पार्टी जे लेडीज़ फ्रंट जे अगवान मोहतरमा यास्मीन थेबो साहिबा के तो वो चंद ऐं मुख्तसरन तव्हां मुखातिब थियनि। मोहतरमा यास्मीन थेबो साहिबा। उथो त जंग जोटियूं हराम खूर शूम सां, वॾो पियो इनकलाब अचे वॾी के दाम धूम सां। मुंहिंजी पार्टी जी क़यादत समूरिन पार्टियुनि जा भाइरो, मुंहिंजूं क़ाबिल इज़त भेनरो, जीए सिंध, जीए रहबरे सिंध साईं GM साहिब। धरतीअ जा धणी, सिंध 1000 सालनि खां सिंधी माण्हुनि जो तहज़ीबी ऐं तारीख़ी वतन रहियो आहे। सिंध जूं ज़मीनूं, पाणी, वसीला, ॿोली
जिए रहबर सिंध साईं जी एमसद अवामी तहरीक जी भेण अदी ज़ीनत समूह के गुजारिश कजे थी तो वो ची ता सा मुखातिब थे देश में मजबूर थी रहूं चाला लुटेरे कह पे हथा सिंध खे लुटण न ॾीबो तोखे वो सिंध जा दुश्मन इने करण न ॾीबो बचाई बार कदस घोर पंहिंजे धरतीअ तां बचाई बार कदस घोर पंहिंजे सिंधड़ीअ तां अमर खे कोसो वाह लॻण कोन ॾीबो तोखे वो सिंध जा दुश्मन इने करण न ॾीबो तोखे वो धरतीअ जा दुश्मन इने करण न ॾीबो जिए सिंध जिए ही समूरी पार्टीअ जा मुंहिंजा भाइर ही ॻाढ़ा ही नीरा ही अच्छा ही सभु झंडा शाद ऐं आबाद हुजनि अॼु जॾहिं धरतीअ ते ॾुखियो वक़्तु आयो आहे जाबरनि ऐं ज़ालिमनि ऐं दादागीरनि दलालनि जी चालाकी ऐं ॾिसो दहशतगर्दी जॾहिं वफ़ाक़ में हिसा विरहाइजनि था त सिंध हुननि जे एजेंडा ते कोन्हे पर जॾहिं हुननि खे निंड थो अचे त पोइ सिंध खे वरी विरहाइनि था असांखे पहिरियों हिन जेके 17 सालनि जो हिसाब आहे उहो हिसाब खपे उहो हिसाब ॾियो तव्हां धरतीअ जे विरहाइण जी ॻाल्हि कयो तव्हां किथां जा माण्हू आहियो जेके चओ था त धरती विरहायूं ही 8 करोड़ सिंधी हे ॾिसो तव्हांजे सीने ते मुंग ॾरण आया आहिनि जेके चओ था त सिंध खे तक़सीम कयूं तव्हां ख़बरदार हुजो तव्हांखे ख़बर कोन्हे त तव्हां असांखे मजबूरी लाचार कयो आहे तव्हां असांखे धाड़ेल ॾिना आहिनि सिंध जा उतरिया ज़िला धाड़ेलनि हवाले कया आहिनि तव्हां असांखे दहशतगर्दियूं ॾिनियूं आहिनि तव्हां MQM जे हथां असांखे ताबा था ॾियारायो हो फारूक सत्तार चए थो लड़ोगे किस बात पे लड़ोगे ओ हरामी तव्हांखे ख़बर न आहे तव्हां सिंध भली ज़रा कयो तव्हां असांखे नशा पियारियो तव्हां असांखे ज़हर पियारियो तव्हां असांखे ख़ुदकशी ते मजबूर कयो पर जॾहिं वतन ते ॾुखियो वक़्तु ईंदो त ही सभु समूरी सिंध हिकु पेज ते हूंदी हिकु प्लेटफॉर्म ते हूंदी तव्हांखे सिंध विरहाइण त छा पर तव्हांजे हिन लफ़्ज़ जो हिन नफ़रत सां इज़हार कंदी ऐं जे नफ़रत जो इज़हार तव्हां ॾिठो किथे आहे सिंधियुनि जो असां अॻे चयो हो त जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया हिन भोए सॼीअ जा भाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर टमाटर मस्त कलंदर जिए सिंध जी अयाज़ लतीफ़ अली जो साहब जाॻियो दरिया खान वरी हिन धरतीअ जी मिटी लहंदी मरकी पंहिंजो मान वरी हाणे तव्हां सां मुखातिब थियण जे लाइ सिंध हारी कमेटी जे मर्कज़ी सदर मोहतरम समर हैदर जतोई खे गुज़ारिश थी कजे त उहो अची तव्हां सां मुखातिब थियनि तव्हांजे कामिल हैदर जतोई जी हिन सिटनि सां सितमगर साम्राजी साज़िश पंजाब मुर्दाबाद गरीब मार दलाल गद्दार मुर्दाबाद हे मुर्दाबाद मुर्दाबाद बाए भा मुर्दाबाद सितमगर साम्राजी साज़िश पंजाब मुर्दाबाद अॼु सिंध वहदत मार्च इहो रेफरेंडम ॾेई छॾियो त तव्हांजी दहशतगर्दी तव्हांजी पुलिस गर्दी तव्हांजी इस्टेब्लिशमेंट सिंध जे माण्हुनि खे नथी झुकाए सघे ऐं सभु रुकावटूं तोड़े सिंध जा गैरतमंद नौजवान सिंध जूं नियाणियूं सिंध जा हारी सिंध जा मज़दूरनि इहो चई छॾियो आहे जेको सिंध विराईंदो सिंध जा वॾेरो सिंध जा जागीरदारो सिंध जा सरमाएदारो 79 सालनि खां वठी असांजी तव्हांजे ख़िलाफ़ जंग जारी आहे ऐं जारी रहंदी ही केॾी महिल कहिड़ो ढोंग केॾी महिल 6 केनालनि जो ऐलान केॾी महिल 26 आईनी तरमीम केॾी महिल 27 आईनी तरमीम केॾी महिल टीका 1
अॼु वरी असांजे सिंध जे विराइण जी ॻाल्हि था कयो। हुकूमत में तव्हां वेठा आहियो, वरी जेके क़ौमी कारकुन सिंध धरती जी ॻाल्हि कनि था त उन्हनि खे तव्हां कूड़ियूं FIR करे थाणनि में था विझो। तव्हां असांजी तहरीकूं, तव्हां असांजी तहज़ीब, तव्हां असांजो विढ़ण न आहे ॾिठो। असां पुरअमन ज़रूरु आहियूं, असांखे पुरतशद्दुद तव्हां पिया बनायो। असां पुरअमन जिदोजहदुनि में कालाबाग डैम, हींअर ई पिटो मकानी निज़ाम, पंहिंजो छक केनाल, कालाबाग डैम, MID तहरीक, हारी तहरीक, हर तहरीक जहिड़ियूं तहरीकूं हलायूं आहिनि ऐं असांजे लीडरनि मच जेलूं, कोलमपुर जेलूं काटियूं आहिनि। तव्हांजे टार्चर सेलनि में रहिया आहिनि। असां सिंध धरती असांजी माउ आहे, असांजो वतन आहे। असांखां जेतिरी बि कुर्बानी ॾियणी पई, सीना खुलियल आहिनि, गोलियूं हणो, फांसी घाटनि ते चाढ़ियो, पर सिंध असांजी माउ है। मैं पंजाब को सुनाना चाहता हूँ, आप एस्टेब्लिशमेंट की चाबी पे चल रहे हैं। आप 47 की पैदावार है। आप क्या समझते हैं सिंध के आदमी खामोश रहेंगे? सिंध के आदमी मज़ामत करेंगे। सिंध का वसीलों पे हमारा हक है। सिंध की ज़मीनें कारपोरेट फार्मिंग में जो मल्टीनेशनल कंपनियों को दे रहे हो, हम तुम्हें जानते हैं। अभी सिंध के आदमी लड़ेंगे और आज हमारी तहरीक का एक दिन शुरू हो गया है और ये तहरीक अभी रुकेगी नहीं। मोहसिन नकवी और पंजाब के मिनिस्टरों और मरियम नवाज, ये सुन लो, तुमने बहुत किया। 79 साल से लेके तुमने जो लूटा है, तुमने जो हमारे से गैस छीना है, हमारा पानी लूटा है, हमारा कोयला लूटा है, हम एक एक चीज का हिसाब लेंगे। हमने पाकिस्तान बनाया था, हम पाकिस्तान बचाएंगे। तुम पाकिस्तान तोड़ने की बात करते हो और तुम पाकिस्तान तोड़ोगे, हम नहीं तोड़ेंगे। आखिर में आओ बाबा सिंध हैदर बख्शो जी हिन सिटम सां विकी जे सिंध प्यारी तहते लानत विझे तो जग सारो, तहते लानत छुटल है मरण खां सिंध प्यारी, जो कुर्बान तोता सिंध प्यारी। जी सर, जी साईं ताजमहल साहब जिन के गुजारिश है तो वचन त अची आग बुझाए, पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए, वाक़िफ़ थी विसाए आग न ॾिए आम खे। साथियों, अवां सभिनी खे जस हुजे, अवां अॼु ही हेॾो वॾो मेड़ करे ईअं चओ त तव्हां इस्टेब्लिशमेंट खे, हितां जे फ़ौजी जनता खे, हितां जी जेका आहे असां जेके हुक्मरान तबक़ा आहिनि उन्हनि खे इहो पैगाम ॾिनो आहे त सिंध मुतहद आहे, सिंध मुतहद रहंदी, सिंध ख़िलाफ़ जेका साज़िश थींदी उहा नाकाम थींदी। ऐं उहो अॼु जे जेको आहे ही मेड़ इब्तिदा आहे। ऐं जेकॾहिं हिननि हुक्मराननि अक़िल खां कमु न वरितो, जेको अॼु ॾींहं ताईं कॾहिं बि हिननि अक़िल खां कमु वरितो कोन्हे, इहो हिननि जे लाइ चवां थी, जे हिननि अक़िल खां कमु वरितो मुंहिंजे ख़्याल में दुरुस्त कोन्हे। इन जे करे त पाकिस्तान जी तारीख़ ॿुधाए थी त हिननि कॾहिं बि अक़िल खां कमु कोन्हे वरितो। हिननि पाकिस्तान ठहण सां ई जंहिं क़िस्म जी जेका आहे सा रिथाबंदी कई, जेका साज़िश कई, उहा इहा मज़बूत मर्कज़ जे नाले ते हुजे, कराचीअ खे वफ़ाक़ जे हवाले करण जे नाले ते हुजे, वञण लॻाइण जे नाले ते हुजे, जंहिंखे जेको नालो ॾियो उनखां पोइ ताज़ो कालाबाग डैम ऐं जेका आहे सा उन सां गॾु कैनालनि वारो मामिलो हुजे, उन्हनि सभिनी ते हिननि पंहिंजी जेका आहे सा इहो
साज़िशूं कयूं पर हर भेरे हिननि खे शिकस्त नसीब थी आहे ऐं मूंखे यकीन आहे त आईंदे बि हिननि खे शिकस्त नसीब थींदी इन जे करे त सिंध जो अवाम अॻे बि हिननि हुकुमराननि खे उहे जेके आहिनि से अयूब ख़ान हुजे यहया ख़ान हुजे ज़ियाउल हक़ हुजे या मुशर्रफ हुजे उन्हनि खे गोड़ा फोड़ा आहिनि हीअ जेका आसिम मुनीर जेको आहे हीअ असुल में बाक़ी हीअ जेके हुकुमरान आहिनि से उन्हनि जा दलाल आहिनि उहे पपेट आहिनि उहे उन्हनि जी ॾोरी जेका आहे सा हिते जी फ़ौजी जनता फ़ौजी जेका आहे सा जनरल जे हथ में आहे उन ॾोरीअ तहत हीअ जेका आहे सा जीअं हू हलाइनि था हीअ उन मुताबिक़ कमु कनि था इन जे करे असां हिननि खे तंबीह था करियूं हीअ जेका आहे सा नवाज़ लीग पीपल पार्टी या वरी नए सिरे सां को पाए PTI जेकॾहिं साम्हूं अचे थी उन्हनि सभिनी खे तंबीह था कयूं त अवाम जो फ़ैसिलो ॾिसी छॾनि हुनखे ॿुधनि हू पंहिंजनि इन्हनि आकाउनि जे चवण ते जेका आहे सा उन्हनि उहे अॻे बि भॻा आहिनि अॻे बि हिते न रहिया आहिनि तव्हांखे जेकॾहिं पॉलिटिक्स करणी आहे हिते हूंदो ऐं जेकॾहिं तव्हां पॉलिटिकल वर्क पार्टियूं आहियो त पोइ उन अव्हां खे ई असांखे मुंहुं ॾियणो पवंदो तंहिंजे करे तव्हां इन्हनि खे छॾे हक़ीक़ी हिन ही जेको अवाम जो जेको आहे जेको फ़ैसिलो आहे उन फ़ैसिले खे ज़बेक कयो ऐं हिते ऐलान करियो सिधो सो त हाणे इन क़िस्म जूं साज़िशूं क़बूल न हूंदियूं असीं बर्दाश्त न कंदासीं ऐं जेकॾहिं अञा तव्हां ज़िद कंदो तव्हां असांजे वतन खे विराइण जी का प्लानिंग कंदो त पोइ यादि रखो त जेकॾहिं असांजो वतन तव्हांखे प्यारो कोन्हे उन जी सां हरकत कंदो त पोइ तव्हां वारे मुल्क खे बि जे पातो असीं क़बूल न कंदासीं महिरबानी मुखातिब थियण जे लाइ गुज़ारिश कजे थी आपा नज़ीर कुरैशी खे त उहे जी तव्हां सां मुखातिब थियनि साथियों सिंध जा बाशूर ऐं गयूर आवाम लतीफ़ जा पांधीअड़ो हिन सिंध धरतीअ जा पांधीअड़ो जिए सिंध जिए लतीफ़ जी ॿोली जियनि लतीफ़ जा सूरमा ऐं सूरमियूं मुंहिंजा मारू मुर्दाबाद त तूं बि वॾेरा मुर्दाबाद मुंहिंजा मारू मुर्दाबाद त तूं बि वॾेरा मुर्दाबाद हक़ जा नारा मुर्दाबाद त तुंहिंजा उहिदा मुर्दाबाद मूंखे लॻे थो तुंहिंजी ख़ुदा या दुनिया उकबा मुर्दाबाद दोस्तो पाण सदाई जॾहिं खां ख़ाली सिंध जी ॻाल्हि न आहे हिते असांजे वजूदनि जी ॻाल्हि आहे असांजा सिंध जा माण्हू हाणे सॼी दुनिया में पकड़ियल आहिनि सॼी दुनिया में रहनि था ऐं उन्हनि सभिनीनि जे नसलुनि जो मसइलो आहे हिते जेके असांजूं नसलूं तव्हां ॾिठो आहे त जॾहिं 1947 में पाकिस्तान जो वजूद पियो ऐं उन खां अॻु में 1940 में पाकिस्तान जे लाइ जेको करारदाद पास थी हुई उन में हिननि चयो हो असांखे फ्रॉड ॾिना धोखा ॾिना कूड़ ॻाल्हाया त तव्हांखे असां जीअण जो हक़ ॾींदासीं तव्हांखे असां जीअण जो हक़ सिंध खे ॾींदासीं ऐं सभु सूबा ख़ुदि मुख़्तियार हूंदा असांखे तव्हां ख़ुदि मुख़्तियारी जेका ॾिनी आहे सा अॼु ॾींहं ताईं नज़र पई अचे ऐं पोइ वरी जॾहिं 11 अगस्त ते जेको क़ाइदे आज़म ख़िताब कयो उहो ख़िताब लिकाए छॾियो उहो ख़िताब ज़ाहिर अॼु ॾींहं ताईं ज़ाहिर नथा कनि ऐं उन जा जेके किताब उन तक़रीरुनि जा क़ाइदे आज़म जे तक़रीरुनि जा जेके किताब हुआ उहे हिननि साज़िशूं करे गुम करे छॾिया आहिनि त अवाम जी रहनुमाई न थिए उन जी नुमाइंदगी न थिए असां हिननि खां इहो पुछण था चाहियूं त तव्हां कंहिंजी ॿोली पिया ॻाल्हायो असांजा मुंहुं पक सुञाता पंहिंजा हुआ के दारियुनि सां गॾु दाड़े में ते वाठ ॾसियाऊं वेरियुनि खे वई वांगीड़नि जे वाड़े में ही उहे माण्हू आहिनि पीपल्स पार्टी जे नाले में
बूटे जो नारो ॾिनो रोटी कपड़ा और मकान जी न को रोटी मिली न को कपड़ा मिलिया न को मकान मिलिया असांजा बच्चन के बुकुन का सवा न कुछ ही कोन ॾिनो जेकॾहिं ॿिया टे नारा ॾींदा हा तालीम सिहत ऐं रोज़गार ये टे नारा ॾींदा हा त हींअर असांजी क़ौम जेका आहे बाइल्म बाअमल बाशऊर हुजे हा ऐं तव्हांखे जस थी ॾियां सिंध एक्शन कमेटी के जस थी ॾियां जिन जी मेज़बानी SUP वारा साथी जेके कनि पिया उन्हनि पंहिंजी पूरी भरपूर ईमानदारी सां पंहिंजी महिनत सां ही सॼो जान जोड़ियो आहे असांजो खेनि सलाम आहे असां सिंध जूं नियाणियूं जेके आहियूं न तव्हां भले औरतुनि खे कहिड़ी बि हैसियत ॾियो उन सां मुंहिंजो वास्तो न आहे मूंखे ख़बर आहे त मायुनि जे लाइ कहिड़ो मक़ाम आहे मायुनि जे लाइ को मक़ाम कोन्हे मायूं फ़क़ति आहिनि ॿारनि जे लाइ घरनि जे लाइ त बाबा मूंखे ॻाल्हाइण ॾियो न मूंखे ॻाल्हाइण ॾियो हे ॿुधनि त सही न त कहिड़ा ज़ुल्म पिया थियनि हे हेॾा मर्द आया आहिनि वठी अचनि हिकिड़ी माई ते छा थी वञनि हा छो कोन वठी आया छो कोन वठी आया तव्हां जूं माउरूं गैरतमंद माउरूं आहिनि तव्हां गैरतमंद माउरुनि जा पुट आहियो तव्हांखे होश अचणु खपे तव्हांखे शऊर अचणु खपे त जेकॾहिं इहे बाशऊर माउरूं न हुजनि हा त तव्हां हिन धरती जो ते तव्हांजो वजूद ई न हुजे हा तंहिंजे करे जेंडर बैलेंस रखो पंहिंजे औरतुनि खे एजुकेशन तालीम सिहत उन्हनि खे पंहिंजे बराबरी में आणियो उन्हनि खे उहा शइ ॾियो जेका तव्हां पंहिंजे लाइ था करियो असां हुकुमराननि खे इहो था ॿुधाइणु चाहियूं जंहिं ॻाल्हि ते आया आहियूं जंहिंजे लाइ हेॾा सभई दोस्त गॾु थिया आहिनि त सूबनि खे जेका विराइण जी जेका साज़िश थी रही आहे ऐं असांजा दरिया असांजूं गैसूं असांजा माशी वसीला असांजा कारूंजर असांजा जबल असांजा जेके बि शयूं आहिनि इहे सभु जेके बि उन्हनि ते क़ाबिज़ आहिनि या हींअर जेके सूबनि जा राॻत आहे इहे सदाई ही MQM टोलो जेको गद्दार टोलो आहे हिकिड़ो भाउ ते चई वियो MQM पार्टी केरु थो चए पार्टी आहे मां चवां थी दहशतगर्द ग्रुप आहे ही दहशतगर्द गुंडा आहिनि जेके सदाई सिंधियुनि खे लुड़ींदा आहिनि सिंधियुनि जा इम्तिहान था वठनि ऐं ॾिसनि था त सिंधियुनि में दम केतिरो आहे ॾिसो त सिंधी छा था कनि हिननि खे ख़बर पइजी वई कराची में जेको असां कयो या हाणे जेको असीं करियूं पिया हीअ सिंध उहा आहे जिन अरबूं उन्हनि खे भॼायो जिन तरखाननि खे भॼायो जिन मुग़लनि ऐं तातारियुनि खे भॼायो हीअ उहा सिंध आहे हे नौजवान उहे माण्हू आहिनि तंहिंजे करे तव्हांजी जाइ सिंध तव्हां नमक हराम आहियो तव्हां सिंध जो लीमत खाई सिंध जे उन्हनि माउरुनि उन्हनि भेनरुनि उन्हनि माण्हुनि जो तव्हां नफ़्सनि जी कई आहे पाकिस्तान असांजो मुल्क आहे पाकिस्तान असांजो मुल्क आहे मुल्क जो कमु हूंदो आहे अवाम जी ॾुखनि दर्दनि जो दरमान थियणु सिंध असांजो वतन आहे सिंध असांजी धरती आहे सिंध असांजी थञ आहे सिंध असांजी अमड़ आहे जेको सिंध ते मेरी अखि खणंदो उनखे असां कॾहिं बख़्श न कंदासीं असां हिननि खां हिसाब वठंदासीं ऐं ॿी ॻाल्हि त पनाहगीर या मुहाजिर उन्हनि जा घर जेके हूंदा आहिनि न उहे कैंपुनि में हूंदा आहिनि तव्हां नमक हरामो तव्हांखे असां पंहिंजूं मिल्कियतूं ॾेई पंहिंजे घरनि में विहारियोसीं तव्हांखे पंहिंजा घर ॾिनासीं पंहिंजूं मिल्कियतूं ॾिनीसीं अॼु तव्हां असांजे गिचियुनि जो फाओ बणिया आहियो तव्हांखे शर्म नथो अचे असीं कोन ॾींदासीं कुझु बि तव्हांखे हिकिड़ो कड़ू कोन मिलंदो तव्हांजे लाइ समुंड जेको वेठो आहे रसी बि उते उहो समुंड तव्हांजो घरु आहे वञी उते वञी तव्हां अॾे वियो कैंपूं अॾे वियो पोइ जेॾा खपेव ओॾा वञो मोह करियो या वञो वापसि पंहिंजे मुल्क असांखे गद्दार जेके उर्दू सचा आहिनि जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ असांखे ॿोलियुनि खां चिड़ कान्हे जेके सचा माण्हू आहिनि जेके साथी आहिनि जेके न तरक़ी पसंदि सोच रखनि था उहे असांजा साथी आहिनि उन्हनि सां असांखे को वेर ख़ौफ़ कोन्हे पर जेको बदमाश आहे उनखे असां वेरी आहे सिंध जो
ऐं उहे पीपल्स पार्टी जा साधारी आहिनि पीपल्स पार्टी खे ऐं नून लीग खे असां वार्निंग था ॾियूं त सिंध ॾांहुं मेरी अखि खणणु बंदि करियो हीअ तव्हांखे न पवंदी सिंध जा जोधा अञा ज़िंदा आहिनि सिंध जूं माउरूं अञा ज़िंदा आहिनि अञा जीअं आहिनि तव्हां हिते अचो सिंध में हिते अचो न फ़क़ति हिकिड़ी नज़ीर कुरैशी तव्हांजे लाइ काफ़ी अहिड़ो तव्हांखे सुठो कंदी जो तव्हांजा कन ॻाढ़ा करे छॾींदी तव्हां अचो मुंहिंजे साम्हूं भले मुंहिंजा सभु पुट आहिनि बच्चा आहिनि मुंहिंजा सभु मुंहिंजा ॼावा आहिनि हिन धरतीअ ॼाओ हिन धरतीअ ते हर फर्द मूं लाइ औलाद आहे इहे सभु मुंहिंजा बच्चा आहिनि ऐं उन्हनि खे सिधो करे रहंदसि ऐं उन्हनि जे घरनि में बि किड़ी वेंदसि ऐं हिननि खे विचीन खां झले हिननि खे मोचड़ा हणी ॿाहिरि कढंदसि जंहिं लाइ आउं तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां जंहिं लाइ लतीफ़ साईं जो बैत आहे पर हिकिड़ी मुंहिंजा असांजो हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ॿी बि आहे त असांजो नौजवान तबिके खे यरगमाल बणायो वियो आहे इहा तव्हां सोची आहे ॻाल्हि हिकिड़े पासे उन्हनि जी मेरिट जी लताड़ थी आहे ॿिए पासे उन्हनि खे नशे जो आदी कयो वियो आहे टे पासे उन्हनि खे मदरसनि जे हवाले कयो वियो आहे इहे टे शयूं असांजे सिंधी क़ौम में प्लानिंग सां साज़िश सां ॿुधियूं वयूं आहिनि त जीअं नौजवान तबिको जेको इनकलाब आणे थो उहो जेको आहे उहो ग़ुलाम थी वञे उन्हनि जी नसलूं ग़ुलाम थी वञनि त जीअं ही पंहिंजे हक़नि लाइ विड़ी न सघनि इन करे अज़ीज़ सभिनी जी हिकिड़ी नज़म आहे ओ मौज़म थोरो आस्ते ओ मौज़म थोरो आस्ते हिन मस्जिद जे भर पासे में के पोरे ते जा के पेट बुखिया मसां हाणे आहिनि ॿार सुता ओ मौज़म थोरो आस्ते ॾिस ॿार मथां को पए जागी ऐं पंहिंजी ठरियल जुल ॾिसी कंहिं जीजल जो पए जीअ जुरी ओ मौज़म थोरो आस्ते ॾिस दूर किथे कंहिं मिल मंझां आवाज़ अचे पियो गिंड जो ऐं दूं परे खां चिमनीअ जो पियो मूंखे पंहिंजी तरफ़ छिके ओ मौज़म थोरो आस्ते ही गिंड मुक़दस आहे मूं लाइ जो मुंहिंजी बुख मिटाए थो मां पंहिंजे चुल्ह जे ॿारनि लाइ मां चिणग वठां थो चिमनीअ खां ओ मौज़म थोरो आस्ते पर तूं पालियल मनव सलवा जो तूं पालियल मनव सलवा जो हीअ ॻाल्हि किथे थो तूं सम्झी आंधनि जे हिन शोर गुल में आवाज़ अज़ाना बेमाना ओ मौज़म थोरो आस्ते लतीफ़ जे हिकिड़े बैत सां त मथो आई मछ थुला तो थूना आणी तो जा पाए अछ ते पाणी पुना ॾियणा जी असांजी जी ऐं सिंध सूफ़ी फोरम जा अॻवान डॉक्टर बदर खे गुज़ारिश है त मुख़्तसर लती तव्हां मुखातिब थियनि डॉक्टर बदर मुझे भेनरूं भाइर जे जज्बे सां जे हिम्मत सां जे जोश सां जे सिंध वतन सां मोहब्बत सां हिते जे कठा थिया आहिनि मां तव्हांजी इज़त ऐं अज़मत खे लखे लखे सलाम थो पेश कयां ऐं यकीन कंदव त पूनम पंप खां वठी वेंदे हेसि ताईं हिकिड़ो बि मां नौजवान अहिड़ो ॾिठो आहे मां भेण ॾिठी आहे जंहिंजे चहिरे ते का थकन हुजे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त सिंध धरती असांजी माउ सिंध धरती असांजी शहरग सिंध धरती असांजी लाइफ लाइन आहे सिंध धरती असांजी जो कसम नहीं समझो तो आपना हरमज़ अमड़ असांजी को माण्हू पंहिंजी अमड़ जे विरासत जी को तस्वर करे सघे थो तव्हां तस्वर कीअं था कयो तव्हां सिंध खे टुकड़ा टुकड़ा करण जो तस्वर कीअं था कयो तव्हांखे ज़हन में आहे त सिंध को 5000 साल पुराणी न आहे मूंखे इश्तियाक अंसारी ॿुधायो त सिंध जेका करोड़ साल पुराणी आहे 50 लख साल पुराणी आहे तव्हां त अञा 70-80 साल तव्हांखे हिन मसद आहिनि तंहिं करे हीअ असांजी माउ आहे धरती आहे शहरग आहे लाइफ लाइन आहे रेड लाइन आहे जॾहिं सां तव्हांजी रेड लाइन आहे तॾहिं सिंध असांजी रेड लाइन आहे ऐं ॿी ॻाल्हि तव्हां वधीक न ॻाल्हाईंदुसि मां एतिरो चवंदुसि त बिलावल साहिबु तूं चए थो त सिंध जा क़ौम परस्त से दहशतगर्द आहिनि मां न वेंदुसि त दहशतगर्दनि जो अबो किथे वेठो आहे छा इहा दहशतगर्दी न आहे 25,000 अरब सिंध जी जेका असां तव्हां करप्शन कई आहे छा इहा दहशतगर्दी न आहे छा तव्हां सिंध जा पेट वसीला ज़मीनूं सभु तव्हां सब्सिडी ॾिनियूं छा इहा दहशतगर्दी न आहे छा सिंध जा तव्हां इदारा सभु तबाह कया आहिनि छा इहा दहशतगर्दी न आहे दहशतगर्दी वॾे वॾी आहे त अॼु तव्हां 20 सालनि में सिंध खे तबाह ऐं बर्बाद कयो आहे ऐं मां हाकिमनि खे ॿुधाइण थो चाहियां त नवश्त दीवार अथव या ॾिसो हे त हुन घुर्ज अभी तो पार्टी शुरू हुई है सिंध जे
माण्हुनि खे 7 करोड़ माण्हुनि खे अंडर एस्टिमेट न कयो अॻे हिकिड़ो बबरलो लॻो हो हाणे असां 1000 बबरलो कंदासीं ऐं इहो सिंध खे विढ़ाइण वारो ऐं कराची खे अलॻि करण वारो जेको मनसूबो तव्हां पंहिंजे दिमाग़ में ठाहे वेठा आहियो उनजे अॻियां जेकॾहिं पीपल्स पार्टी आई नवाज़ लीग आई जेका PTI आई आवामी पार्टी ईंदी असां उनजे लाइ सिंध जेको आहे उनजे लाइ नोगो इन बणाए छॾींदासीं सिंध असांजो वतन आहे धरती आहे माउ आहे मुक़दस आहे तंहिंजे करे अॼु तव्हांजी मां वरी बि हिकु दफ़ो सॼी संगत खे एक्शन कमेटी खे ॿिया जेके मुंहिंजा दोस्त भाइर आहिनि ॿियनि रूम आहियूं आहिनि तव्हांखे जुरत खे हिमत खे बहादुरी खे लखे लखे संजय साथियुनि समेत आई आहे उनखे भलीकार चवां थो ऐं हाणे तव्हां सां मुखातिब थियण जे लाइ गुज़ारिश कजे थी ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर टीम जे इरशाद ख़ासकेली साहब खे त सिंध अॼु ॼण त हिकु भेरो वरी रेफरेंडम ॾेई छॾियो आहे त असांखे पंहिंजे क़ौमी वजूद जे सुवाल ते पंहिंजी वहदत जे सुवाल ते रुॻो को अमली क़दम पर इहा ॻाल्हि बि क़बूल न आहे त केरु उनखे विराइण जी ॻाल्हि करे केरु नवां सूबा ठाहिण जी ॻाल्हि करे या केरु सिंध जे कंहिं बि माग खे वफ़ाक़ जे कब्ज़े ऐं कंट्रोल में ॾियण जी कोशिशि करे सिंध अॼु ॿुधाए छॾियो आहे इहा ॻाल्हि हुनजे लाइ क़ाबिल क़बूल न आहे आउं तमामु घटि कंहिं तकरीर में ॿिए कंहिं साथी जी तकरीर जो हवालो ॾींदो हुजां पर आउं चवां थो आउं चाहियां थो त हिकु ॿ ॻाल्हियूं चिटियूं करे छॾियूं हिकिड़ी ॻाल्हि इहा त असांजो वतन बि सिंध आहे असांजो देश बि सिंध आहे असांजो मुल्क बि सिंध आहे असां उन मुल्क जी सलामती था चाहियूं ऐं आउं इहो बि चिटो करे छॾियां त पाकिस्तान सिंधियुनि ठाहियो हो पंजाब यूनियनिस्ट पार्टी जी अॻुवाणी में वेठो हो उहो त अंग्रेज़नि सां गॾु वेठो हो उन ते जिना ऐं मुस्लिम लीग खे बि न थिए सघियो पाकिस्तान ठाहिण जो घणो शौक़ु सिंधियुनि ऐं बंगालियुनि खे हो पर जेको मुल्क ऐं जिन शर्तनि ते सिंधियुनि उहो मुल्क ठाहियो उन्हनि शर्तां पंजाबी फिरी विया हिन मुल्क ते काबिज़ थी विया अॼु पाकिस्तान पंजाबी बालादस्ती हेठि आहे ऐं जेको मुल्क मुंहिंजे वतन मुंहिंजे देश मुंहिंजे मुल्क खे तोड़ण जी ॻाल्हि थो करे असीं उहो मुल्क न बचाईंदासीं उहो भले टुटण ऐं रुॻो नसल परस्त टोला उहे मुलवस न आहिनि इन ॻाल्हि में ठीकु आहे लिसानी दहशतगर्द टोला विरहाङे जी ॻाल्हि था कनि पर विरहाङे जी जेका चूपड़ी आहे उहा उन्हनि जे बात में हिन मुल्क जी इस्टेब्लिशमेंट बाइख्तियार इदारा था विझनि रुॻो मोहसिन नक़वी नथो थिए रुॻो मोहसिन नक़वी नथो थिए नए सूबे बनाए रुॻो ख्वाजा आसिम नथो थिए त कराची ऐं ग्वादर खे वफ़ाक़ जे कंट्रोल में ॾिजे रुॻो पंजाबी सियासतदान नथा चवनि पर पंजाब जा अस्करी इदारा ऐं फौजी तर्जुमान बि चए थो अॻु में 7 करोड़ आबादी हुई त बि 4 सूबा 25 करोड़ आबादी आहे त बि 4 सूबा सूबनि जो कुझु करिणो पवंदो असीं चऊं था रुॻो सूबनि जो न 7 करोड़ आबादी हिकिड़ो मुल्क 25 करोड़ आबादी आहे हिकिड़ो मुल्क आहे इहो न हली सघंदो अचो आबादी वधी वई मुल्क खे विरायूं क़ौमुनि खे आज़ादु करे ऐं क़ौमूं पंहिंजे वतन में तरक़ी कंदियूं आहिनि क़ौमूं आज़ादु दुनिया में ख़ुशहाल थी सघंदियूं आहिनि असांजे दरिया ते कब्ज़ो असांजे साहिल समंदर ते कब्ज़ो असांजे पैदावारी वसीलनि ते कब्ज़ो असांजे गैस ते कब्ज़ो असांजे तेल ते कब्ज़ो
असांजी मैदनियात ते कब्ज़ो असां साढा 1000 अरब सालानो रवैयो था ॾियूं असांजो नई पैसे ते कब्ज़ो असांजे सियासी इक़्तिदार आला ते कब्ज़ो इहो सभु पंजाब कयो आहे अचो त पंजाब खां इहो कब्ज़ो फुरियूं असांजे वतन खे पंजाब तोड़ण थो चाहे ऐं इएं जीअं बरतानवी साम्राज्य हिंदुस्तान तोड़ियो हो इएं पंजाब साम्राज्य असांजो वतन तोड़ण थो चाहे अचो त उन साम्राज्य खे तोड़ियूं उन खे शिकस्त ॾियूं पंहिंजो वतन बचायूं असांखे कंहिं बि तरक़ी जे नाले में वफ़ाक़ जूं रिथाऊं क़बूल न आहिनि दुनिया में कहिड़े साम्राज्य सामूंडी किनारनि खे तरक़ी वठाई आहे जेकॾहिं चेटी बंदर में नओं बंदर ठाहिण जी ॻाल्हि थी थिए उन ई बंदरगाह ते कब्ज़ो पंजाब जो हूंदो असांखे इहा रिथाव क़बूल न आहे असांखे सिंधु दरिया ते को डैम क़बूल न आहे को नओं बैराज क़बूल न आहे को नओं कैनाल क़बूल न आहे असां चऊं था इहे सभु रिथाऊं बातल आहिनि रद आहिनि सिंध दुश्मन आहिनि उनजे करे क़ाबिल क़बूल न आहिनि साॻिए वक़्तु असां सिंध जी वहदत जे हवाले सां चऊं था त सिंध हिकु आहे हिकु रहंदी ऐं उन ई सिंध खे केर बि जेको आहे सो नथो तोड़े सघे जेकॾहिं इन क़िस्म जी कोशिशि थी त यादि रखो त हीअ क़ौम जेका आहे सा ईअं नई तारीख़ रक़म कंदी जो अव्हांजा सभु नस्ल यादि रखंदा ऐं दुनिया नयनि तब्दीलियुनि जो मर्कज़ थी पवंदी जंहिंजे करे हिन वतन हिन क़ौम ऐं असांजे तारीख़ी तशख़ुस सां का बि हथतुरान न थियणु घुरिजे असांजे तारीख़ी क़ौमी तशख़ुस असांजे तारीख़ी वतन ऐं मुल्क सिंध मुल्क ऐं असांजे क़ौमी वजूद ऐं उनजे वहदत ऐं उनजी सुञाणप सां का बि हथतुरान थींदी सिंध इहो क़बूल न कंदा कंहिं नाले में कंहिं नज़रिए में कंहिं मज़हब में कंहिं क़िस्म जे कंहिं नाले में सिंधियुनि खे इहो क़बूल न आहे असां पंहिंजो वतन पंहिंजी क़ौमी तशख़ुस पंहिंजा वसीला ऐं पंहिंजी क़ौमी सुञाणप दुनिया में बरक़रार रखंदा था आहियूं ऐं यकीनन तारीख़ में बि अॻु में कामयाबु थिया आहियूं हाणे बि ईअं कामयाबु थींदासीं महिरबानी दानिश्वर मोहतरम जामी चांडो साहब खे तो वचन ऐं तव्हां सां मुखातिब थियनि मोहतरम क़ौमी मार्च ऐं मज़ाहिमती एहतजाज में शरीक मुंहिंजूं भेनरूं नौजवान दोस्तों समूरा शरीक दोस्तों जीए सिंध ऐं जीए सिंध वतन जी तारीख़ी वहदत हिन तारीख़ी एहतजाज में तब्दील कयो आहे ऐं मां सम्झां थो त इहो जेको क़ौमी ॿधी जो शऊर आहे इहा ई सिंध जी सघ आहे ऐं घणी देरि थी वई आहे कंहिं दुखी तकरीर जो मौक़ो न आहे मां सिर्फ़ु 2 टे लफ़्ज़ ते चई पंहिंजी ॻाल्हि ख़तमु थो कयां त अॼोको एहतजाज ऐं काल अवामी तारीख़ जो एहतजाज कारखाने में हो मुख़्तलिफ़ हंधनि ते एहतजाज थी रहिया आहिनि इहे सभु एहतजाज रियासत खे इस्टेब्लिशमेंट खे पाकिस्तान जे जुगाड़ी वफ़ाक़ी सूबाई हुकूमतुनि खे इहो वाज़े पैगाम ॾियनि था त असां सिंध जा माण्हू सम्झूं था त सिंध असांजो नाक़ाबिले तक़सीम तारीख़ी वतन आहे ऐं जॾहिं असां सिंध वतन जी ॻाल्हि कयूं था त उन वतन जो मतिलबु आहे त उनजो समुंड सिंधियुनि जी मिल्कियत आहे उन वतन जो मतिलबु आहे त कराची जो शहर सिंधियुनि जी ऐं सिंध जी मिल्कियत आहे उन वतन जो तसवर मतिलबु इहो आहे त सिंध जे ज़मीनुनि जो इंच इंच सिंध जी मिल्कियत आहे सिंध जो दरिया इन करे ही सभु एहतजाज ही गॾियल आवाज़ ही गॾियल पुकारूं ऐं पंध ही गॾियल ऐलान ऐं वचन इहो वाज़े करण लाइ आहे त सिंध जो किरोड़े माण्हू सिंध जा माण्हू कॾहिं बि इहो अख़्तियार न पाकिस्तान जी रियासत खे ॾींदा न वफ़ाक़ी हुकूमत खे ॾींदा न सूबाई हुकूमत खे ॾींदा त उहे कंहिं मनसूबे तहत सिंध जे विरहाङे जा मनसूबा ठाहिनि ऐं जॾहिं असां इहा ॻाल्हि चऊं था त सिंध जो विरहाङो नामंज़ूर आहे त हिन सां गॾोगॾु चऊं था त इहे सभई कैनालनि जा धारियल मनसूबा सिंध खे नामंज़ूर आहिनि सिंध जे
ज़मीन ते कब्ज़े जा जेका कॉर्पोरेट फार्मिंग जे बारे नारे में जेका सिंध जी ज़मीन ते कब्ज़ो आहे इहो मनसूबा इहे नामंज़ूर आहिनि ऐं सिंध माइनिंग जे नाले में कारूंजर खां वठी हिन खीर ताईं ऐं पूरी सिंध में जेके जबल आहिनि इहे सिंध जी लखे करोड़े सालनि जी मिल्कियत आहिनि इनखे कॾहिं बि सिंध जो माण्हू उन्हनि जा हवाले नथो करे सघे ऐं आख़िरी ॻाल्हि मां हीअ थो करणु चाहियां त रुॻो सिंध में सूबनि ठाहिण जो मामिलो न आहे नज़र इहो पियो अचे त जेके ताक़त जे अंत जे घोड़े सवार आहिनि उहे सॼे रियासत ऐं मुल्क खे हिन बिल्कुलु हिकिड़ी सम्झो त हिकिड़ी दलदल में हिकिड़े अहिड़ी खॾ में किराए रहिया आहिनि तव्हां ॾिसो त जेके आइन में तरमीमूं थी रहियूं आहिनि ही जेके सब तरमीमूं आहिनि 26 तरमीम 27 तरमीम ईंदड़ तरमीमूं ये सब तरमीमूं जे लाइ आहिनि त आइन खे अहिड़ो बिगाड़ियो वञे ताक़त जी अहिड़ी पैदा कई वञे मर्कज़ियत जंहिंमें सूबनि खां अख़्तियार खसे ऐं सूबनि खे विरायो बि वञे ऐं सूबनि जे वसीलनि ते ऐं हक़ हाकमियत ते कब्ज़ो कयो वञे मां सम्झां थो त सिंध खे जेका शइ बचाईंदी उहो सिंध जो पुख़्तो तारीख़ी वतनी ऐं अवामी इनकलाबी सियासी शौर बचाईंदो सिंध खे बचाईंदी त सिंध खे सिंधियुनि जी ॿधी बचाईंदी ऐं सिंध खे बचाईंदी त सिंधियुनि जी गॾियल जिदोजहद बचाईंदी ऐं इन में को शक न आहे त सिंध 21 सदी जी सिंध हिन जा किरोड़े माण्हू गॾिजी इन ॻाल्हि खे यकीनी बणाईंदा त सिंध जा वसीला सिंध जो दरिया सिंध जो समुंड सिंध जो जा शहर ऐं सिंध जी हक़ हाकमियत उनजी ख़ुदमुख़्तारी इहे सभु ऐं उनजी वहदत सिंध जे अवाम जे ॿधीअ सां ऐं ताक़त सां सिंध बचाईंदी मां आख़िरी ॻाल्हि करणु चाहियां थो त सिंध हुकूमत खे सिंध पुलिस खे शर्म अचणु खपे जो उन्हनि कल्ह अवामी तहरीक जे ऐं सिंधाणी तहरीक जे भेनरुनि ते लाड़काणे में तशदुद कयो आहे गिरफ़्तार कयो आहे अॼोके ॾींहं ते बि सॼी सिंध मां ईंदड़ काफ़िलनि ते गिरफ़्तार कयो अथनि रोकियो अथनि मां सम्झां थो त इन खां वॾी का बेग़ैरती सियासी थी सघे नथी जे तव्हां में गैरत आहे जे तव्हां में ताक़त आहे त सिंध खे टोड़ण जा मंसूबा रोकरायो हे कैनाल रोकरायो हे सभु बातिल मंसूबा रोकरायो पर जेकॾहिं तव्हां उन धरती दरिया समुंड शहरनि वहदत ऐं ख़ुदि मुख़्तारी खे बचाईंदड़ काफ़िलनि खे रोकींदव यकीनन किरोड़े माण्हुनि जी जेका सियासी ॿधी ऐं शऊर आहे उहो तव्हांखे लोड़े छॾींदो तव्हां सभिनी खे मां मुबारकबाद ॾियां थो त तव्हां सभिनी दोस्तनि गॾिजी अॼोके शानदार मार्च खे कामयाब बणायो आहे ऐं यकीनन हे मार्चूं हे एहतजाज ऐं हे मुज़ाहिमतूं तेसि ताईं जारी रहंदियूं जेसि ताईं हे सभु बातिल मंसूबा हतमी तौर ते ख़तमु करण जो ऐलान नथो कयो वञे तव्हांजी वॾी महिरबानी अवामी जमहूरी पार्टी जे मर्कज़ी अॻवान साईं लाल शाह खे पाण सां थींदड़ ऐलान कयल उन नापाक साज़िश जी हिकिड़ी शुरूआति कई आहे जवाब ॾियण जी जंहिंजी शुरूआति पाण जे हैदराबाद में कई आहे ही सॼी सिंध में असीं वेंदासीं मीरपुर ख़ासि सखर लाड़काणो नवाबशाह कराची पूरी सिंध सॼी सिंध सरापा एहतजाज आहे त ही अॼु जी इस्टेब्लिशमेंट अॼु जो हुकुमरान टोलो ही उन हुकुमरान टोले जो तसलसल आहे जन चयो त पाकिस्तान जी बेहतरी थींदी वॾी लुट पड़ियो उन वक़्तु बि असांजे वतन असांजी धरती असांजी तारीख़ रखंदड़ सिंध धरतीअ खे हिकिड़े यूनिट में मरे उनजे मथां साज़िश करे असांजी क़ौमी वहदत ते वार कयो अॼु वरी ॿियो चुंडन हिन मौजूदा हुकुमरान टोले सां गॾिजी असांजे मथां असांजी वहदत सिंध वहदत जे मथां वार करण जी साज़िश करे थो ऐं ऐलान करे थो पर आउं चवां थो तव्हांजे वॾनि जिन पाण खे आका सॼो हो पंहिंजा ऐलान बि कोन हली सघिया तुंहिंजा ऐलान बि कोन हली सघंदा सिंध अॼु बीठी आहे सिंध गॾु आहे सिंध भली घरनि में हुजे पर 7 करोड़ सिंधी अवाम इन तुंहिंजे नापाक साज़िश जे ख़िलाफ़ बीठो आहे असांखे इहो फ़ैसिलो इहा ॻाल्हि हरगिज़ क़बूल न आहे
ॿी ॻाल्हि तव्हां 150 सालनि खां वठी सिंध दरिया ते धाड़ियल वाह ठाहे सिंध जो पाणी खणी रहिया आहिनि सियासवा जेलम लिंक कैनाल तोनसा पेंगल लिंक कैनाल ग्रेटर थल कैनाल हाणे जलालपुर कैनाल सिंधु दरिया खे फरीदर 3 नदियूं हवा खपनि हाणे वरी साज़िश करे सिंधु दरिया मां पाणी पिया खणो असांखे पाणी खणण वारी चोरी क़बूल न आहे असीं एसी ताईं मज़ामत कंदासीं जेसीं ताईं सिंध जो असुलु को पाणी असांखे वापसि नथो मिले तव्हांखे को हक़ कोन्हे त सिंध जी साहेली पटी के आलमी साम्राज्य खे खपाए इहे जीअं फिशरी जीअं जुगारी जीअं जुआरी जीअं हीरोनी को मिल्कियत पंहिंजे घर जी खपाए तव्हां इहे खपाईंदव इहे असां क़बूल कोन कंदासीं कारूं जी कटाई असांखे क़बूल न आहे खीरचड़ जे मथां जेका चढ़ाई करे तव्हीं वेही रहिया आहियो सिंध जे वसाइलनि ते तव्हांजो कब्ज़ो सिंधी अवाम हरगिज़ क़बूल कोन थो करे असीं चऊं था सिंध असांजो जिस्म आहे असांजे जिस्म खे जेको हमला करे टुकड़ा कंदो असीं उनखे टुकड़ा कंदासीं तव्हीं बि कोन रहंदव तव्हां रुॻी हिकिड़ी खसक कई बंगालनि सां हुनजी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो कोन ॾिनो ऐं क़ौमी इक़्तिदार ते अली क़ाबिज़ हुयो हुनखे हिसो कोन ॾिनो नतीजो छा निकितो अवां ऐं अवां जी तारीख़ सिंध सॼी दुनिया सॼी खे ख़बर आहे तव्हांजो अशर छा थियो हाणे जेकॾहिं इन ॻाल्हि खां न मुड़ियो अकुल खां कमु न वरितो त सिंधी माण्हू पंहिंजे उन तारीख़ी वतन जी बहाली उन बचाव जी क़ौमी तहरीक में दाख़िल थींदो चऊं जनरल तुंहिंजी फ़ौज कोन बचाए सघंदी जीअं गुज़ारिश कजे थी क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी मज़हर राउजो साहब खे त नवनि सूबनि ठाहिण सां छा तव्हांजी एफिशिएंसी वधी वेंदी ही कहिड़ो फार्मूलो आहे हिन मुल्क ते त तव्हां क़ाबिज़ आहियो हिन सॼे मुल्क ते त तव्हांजी मशीनरी आहे तव्हांजी इंतज़ामिया आहे तव्हांजो वॾेर कोई सरमाएदार टोलो वज़ीर बशीर वज़ीर आज़म ऐं सदर थिया वेठा आहियो पोइ जे नवां सूबा ठाहींदो त इन्हनि सभिनी खे काॾे कंदो ही इंतज़ामी मशीनरी किथां ॿाहिरां इंपोर्टेड कंदो को न्यूज़ीलैंड ऐं स्विट्ज़रलैंड मां माण्हू आणींदो तव्हां करप्ट माण्हू सूबा ठाहे पोइ बि पाकिस्तान जे आवाम खे तबाह ऐं बर्बाद कंदो मां पुछण थो चाहियां तव्हांजे हिन मनसूबे सां पाकिस्तान मां करप्शन ख़तम थी वेंदी कतई न तव्हांजो ही फार्मूलो क़बूल न आहे तव्हीं गुंडागर्दी था कयो तव्हीं पाकिस्तान ऐं ख़ासि तौर ते सिंध जे अवाम खे हरास था कयो ख़ौफ़ज़दा था कयो असां पुरअमन जिदोजहद ज़रिए तव्हांजे हिन ख़ौफ़ खे तव्हांजे हिन दहशत खे शिकस्त ॾींदासीं अवाम पुरअमन जिदोजहद ज़रिए तव्हांखे शिकस्त ॾींदो मां पुछण थो चाहियां असां शुरू खां पाकिस्तान जे सिस्टम में रही पंहिंजे कानूनी ऐं जाइज़ हक़नि जी ॻाल्हि करियूं था को बि मोहतरम अयाज़ लतीफ़ पलीजो साहब खे नोटिस मोकिलियो था ही MQM जा दहशतगर्द जेके सरेआम चवनि था त हथियार खणो उन्हनि खे नोटिस छो कोन था ॾियो रियासत उन्हनि दहशतगर्दनि खे सपोर्ट छो थी करे ही अवाम दुश्मन ही मुल्क दुश्मन टोलो उन माइंड सेट के सपोर्ट छो थो करे ये MQM जा दहशतगर्द जिन खे काल रियासत चयो त ही राजा एजेंट आहिनि ही सर्टिफाइड एजेंट जेके वेठा आहिनि तव्हां अॼु उन्हनि खे कहिड़े बुनियाद ते सपोर्ट कयो था हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो रियासत तव्हांखे जेको अख़्तियार ॾिनो आहे उहो कंहिं सूरत अख़्तियार इन लाइ न ॾिनो आहे त तव्हीं उहो अख़्तियार गैर कानूनी इस्तेमालु करियो तव्हीं पुरअमन माण्हुनि ते तशद्दुद करियो तव्हीं पुरअमन जिदोजहद खे कुचलियो असीं सीना ताणे तव्हांजे साम्हूं बीहंदासीं तव्हांखे चैलेंज कंदासीं तव्हांजे ज़ुल्म खे चैलेंज कंदासीं तव्हांजो मुक़ाबिलो कंदासीं तव्हां ॿुधी छॾियो असीं चाहियूं था त पाकिस्तान में
पाकिस्तान में कानून जी हुक्मरानी हुजे, पाकिस्तान में आइन जी बालादस्ती हुजे। असीं चाहियूं था त हीउ मुल्क खुशहाल हुजे, आवाम खे सूबा न वसीला खपनि, रोज़गार खपे, पंहिंजे वसीलनि जी मालिकी खपे। इन करे ही कानूनी जिदोजहद आहे। दुनिया जो को कानून असांखे पंहिंजे कानूनी ऐं जाइज़ वसीलनि जे मालिकी करण खां रोके नथो सघे। असीं वकील माण्हू आहियूं, असीं तव्हांजे हिन बदमाशुनि खे, तव्हांजे हिन गैर कानूनी अमलनि खे चङी तरह सम्झूं था ऐं कानूनी जिदोजहद ज़रिए, पुरअमन जिदोजहद जे ज़रिए कदम कदम ते सिंध जा माण्हू पुरअमन तव्हां सां मुक़ाबिलो कंदा। अब पुरअमन मुक़ाबिलो कबो न, पुरअमन मुक़ाबिलो कबो न। सिंध पुरअमन जिदोजहद ज़रिए, पुरअमन मुक़ाबले ज़रिए तव्हांखे काला बाग डैम ठाहिण न ॾिनो हो। हिन खां पहिरीं सिंध जे मिसकिन माण्हुनि पुरअमन जिदोजहद करे तव्हांजे ॿिटे निज़ाम खे शिकस्त ॾिनी। हिन खां पहिरीं सिंध जे अवाम पुरअमन जिदोजहद करे MPM जे गुंडनि ऐं दहशतगर्दनि खे शिकस्त ॾिनी। हिकु दफ़ो वरी वक़्तु अची वियो आहे त सिंध जो मज़लूम बोरियत मिसकीन अवाम पुरअमन तरीक़े सां तव्हांजे हिन सूबनि वारी साज़िश खे नाकाम बनाईंदो, छो त ही तव्हांजी गैर कानूनी ऐं गैर आईनी अमल आहे। ही रियासत आहे, ही मुल्क आहे। हिन मुल्क खे मुल्क सम्झी हलायो। रियासत लाइ को कानून हूंदो आहे, को आइन हूंदो आहे। तव्हीं हुन जी वायोलेशन कयो था, आइन जी वायोलेशन कयो था। ऐं पाकिस्तान जो आइन चए थो त जेको आइन जी वायोलेशन कंदो उहो मुल्क जो गदार लेखियो वेंदो। छा लेखियो वेंदो? छा लेखियो वेंदो? ऐं असां चङी तरह ॼाणूं था त मुल्क दुश्मननि सां, अवाम दुश्मननि सां, हिननि गदारनि सां, हिननि ज़ालिमनि सां, हिननि जलादनि सां ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ीअ ताईं मुक़ाबिलो जारी रहंदो, पुरअमन मुक़ाबिलो जारी रहंदो, ही कानूनी जिदोजहद जारी रहंदी। असीं हिकु दफ़ो वरी चऊं था त भली मारे छॾियो, असीं मरण लाइ तयार आहियूं। तव्हांजो ताक़त जो नशो इनखे जोड़ पियो। तव्हां इहो न सम्झो तव्हीं हमेशह ताक़तवर हूंदो। ही अवाम अॼु जेको पुरअमन आहे, इहो अवाम सिंध जा किरोड़े माण्हू जॾहिं पुरअमन तरीक़े सां गॾु थींदा त मूंखे यकीन आहे त मोहम्मद तुग़लक वांगुरु तव्हांजो हां फाटी पवंदो, तव्हांखे अटैक पवंदा। तव्हां सिंध जे अवाम जी पुरअमन जिदोजहद जे नतीजे में पोइते हटण ते मजबूर कंदो। जे चश्मो चराग साईं मुनीर हैदर शाह खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचनि ऐं तव्हां सां मुख़्तसरन मुखातिब थियनि। साईं मुनीर हैदर शाह अच कई ऐं जेको ही प्रोग्राम कयो छाजे लाइ कयो? ऐं बार बार चवंदो आहियां एहतजाज छो था कयूं, छोला था रोडनि ते निकिरूं। हिकिड़ी मिसाल ॾींदो आहियां हमेशह त हिकिड़ो झंग हो, उन मंदरु हिकिड़ो भोलड़ो इलेक्शन खटे जंहिं महिल ॿिया जानवर वेंदा हुआ हुन वटि बाबा असांजा फलाणा फलाणा मसइला आहिनि त भोलड़ो ते टिप पाईंदो हुआ। आख़िर में ॻोठ वारा माना ॿिया जानवर झंग वारा बेज़ार थी पिया। बाबा असीं तव्हां बेज़ार आहियूं, तूं असांजा मसइला हल कोन थो करें। कंहिंजो मसइला हल कोन थो कयां? आउं त मसइला हल कयां थो। जी बाबा जॾहिं तोखे मसइला ॿुधायूं था त तूं टिप थो पाईं। जी बाबा आउं भोलड़ो आहियां, मुंहिंजो कमु आहे टिप पाइणु, मूंखे इहो ई अचे थो। ऐं टिप पाए तव्हांजा मसइला हल करण जी कोशिशि कयां थो। तीअं ई असांजे हिन समाज में ही जेके सियासतदान सो कॉल्ड जेके रूलिंग एलीट आहे, नून लीग, पीपल्स पार्टी, ए ख़िदमत करण लाइ न आहिनि आया, ए धंधोड़ी आहिनि। ए धंधोड़ी आहिनि, उन बांदर वांगुरु अगरि तव्हां हिननि वटि वेंदो त असांजा मसइला हल कयो त हिननि वटि मसइले जो को भल न हूंदो। हिन जी मिसाल उन बांदर वांगुरु आहे जेके टिप पाईंदा।
साईं जीएम सद जी मशहूर है ना, साईं जीएम सद बुधायो त किसो त पकिड़ू रोज केर खाई ईंदो त चऊं साईं उ पंहिंजो रोज पकिड़ू पगड़ तो खाई वञे या गिदड़ था खाई वञनि त साईं चयो त पंहिंजा कुता भाड़िया थिया आहिनि जेके उते बिठा आहिनि हिफ़ाज़त जे लाइ। त ॻाल्हि इहा ई आहे जेके असांजा सो कॉल्ड इलेक्टेड हुकुमरान आहिनि हिन निज़ाम जे अंदरि सिस्टम जे अंदरि उहे भाड़िया आहिनि। हिते जो निज़ाम ईअं आहे त को ड्राइवर खे रहियो चवे त गाॾी आऊं पोइ हलायां, ॾिसो ही गाॾी आऊं पोइ हलायां, स्टीयरिंग मुंहिंजे हथ मां, त तव्हां इहो सम्झो त सियासतदान बराबरि स्टीयरिंग मुंहिंजे हथ मां, पर इहो न विसारियो त उन सीट जे पोयां हिकिड़ो बूट वारो वेठो आहे जेको चए थो बराबरि स्टीयरिंग तुंहिंजे हथ मां, पर मुंहिंजे जूता चटण खां पोइ तूं हलींदो। इहा आहे असांजे हुकुमराननि जी, असांजे इलेक्टेड क्लास जी सुञाणप। सिंधूअ जी वहदत जे ख़िलाफ़ ॻाल्हि करणु या किनालनि जी ॻाल्हि करणु या कॉर्पोरेट फार्मिंग जी ॻाल्हि करणु या हज़ार अहिड़ा मनसूबा आहिनि जेके हमेशह ईंदा रहंदा आहिनि ऐं हमेशह बार बार सिंधी क़ौम पंहिंजो रेफरेंडम ॾिनो आहे। भले वो कालाबाग डैम हुजे जंहिंजो बजट पीपल्स पार्टीअ पाण रखियो हो, भले पिटो निज़ाम हुजे जेको पीपल्स पार्टी पाण आंदो, पर जॾहिं जॾहिं एंटी सिंध को बि मनसूबो आयो आहे त सिंध जी अवाम हुननि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। उहे साॻा सियासतदान, उहे साॻा पॉलिटिशियंस जेके आहिनि एम्बुलेंसिस में ऐं मोबाइलुनि में लिखी ॾे छॾंदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, ईअं बि थी सघे थो त ही जेको सिंध जी वैधाने जे ख़िलाफ़ जेको उन्हनि छो छॾियो आहे, ईअं थी सघे थो त सुभाणे सिंध जा हुकुमरान इहो चवनि त बाबा सिंध जी विरहांगी बंदि करे छॾीसूं, हाणे कान थी थिए, नओं निज़ाम त आणूं, पिटो निज़ाम, साॻियो पिटो निज़ाम जेको 2011-12 मां अथऊं, उन लाइ बि तयारु रहिजो। असांखे सिंध जी विरहांगी बि नामंज़ूर आहे, असांखे कॉर्पोरेट फार्मिंग बि नामंज़ूर आहे, असांखे किनाल बि नामंज़ूर आहिनि ऐं असांखे तव्हांजो पिटो निज़ाम बि नामंज़ूर आहे। असांखे अवां नामंज़ूर आहियो, असांखे तव्हां क़बूल न आहियो। ही सिंध हज़ारनि सदियुनि सालनि खां असांजी माउ आहे। असीं हिन सिस्टम में हलूं पिया। तव्हां पंहिंजा कारनि फाइलनि वारा सियासतदान असां ते थोपियो था। तव्हां अची के खुदाई लहजे में ॻाल्हायो था। बाबा खुदाई लहजे में न ॻाल्हायो, असीं उन धरती जा माण्हू आहियूं जेके जंहिं धरती जा दरवेश बि मोहबत में ख़ुदा सां विड़ी पवंदा हुआ। जंहिं महिल असली ख़ुदा सां बि हू हाल वाल करे वेंदा हुआ, तव्हां त ख़ुदा दुनियावी ख़ुदा आहियो, तव्हांजी छा हैसियत आहे। लेकिन दोस्तों यादि रखो, नून लीग हुजे, पीपल्स पार्टी हुजे या बूट वारा जेके हिननि जा मेन माई बाप हुजनि, यादि रखो इन्हनि सभिनि खे हिकिड़ी शइ ख़बर हुअणु खपे त सिंधी आवाम भले कहिड़े बि मकतब फिक्र जी हुजे, उहा कहिड़ी बि सूरत में क़बूल न कंदी। पर एट सेम टाइम तव्हांखे इहा ॿुधायां त थोरी मुनाफ़िक़त इहा ॾिसंदा हलो त ईअं छो आहे त 2 ॾींहं पहिरीं जॾहिं हुकुमरान जमात हिते जीअं सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर नारा हयां पए त पाण त हुन एहतजाज जे लाइ हो, पर ॿियो को अगरि एहतजाज करे थो त हुननि ते FIR या जो बि थियो आहे न जेके अचनि पिया, FIR गिरफ़्तारियूं छो था कनि? छो त जंहिं महिल हू कनि था, हू ढोंग कनि था। जंहिं महिल असीं कयूं था, असीं पूरी हक़ीक़त ॿुधायूं था त ही पथव, हिन जे पोयां पथव, हिननि जा पापा पथव। इहो आहे फ़र्क़ु असां में हुननि में, इहो आहे फ़र्क़ु असां हुननि में। ये तहरीक हलंदी रहंदी, सिंध एक्शन कमेटी हुजे या ॿिया जेके प्लेटफॉर्म अॻिते हलनि था, पंहिंजे 1 पॉइंट एजेंडास ते पाण गॾूं था, पंहिंजा नज़रियाती इलाही शयुनि में पाण मुख़्तलिफ़ थी सघूं था, पर जंहिं महिल सिंध जी ॻाल्हि अचे थी त पाण सभु मुतहद आहियूं। इहा ई निशानी आहे त सिंध जाॻियल आहे। हाणे गॾिजी मूंसां गॾु नारो हणो, सिंध विराईंदे, सिंध विराईंदे, ज़रदारी तोते,
ज़रदारी तोसां, ज़रदारी तोसां, शरीफ तोसां, शरीफ तोसां, बूटवारा तोसां, बूटवारा तोसां। ये मुझे रहबर साईं जीएम पूरे मज़ामत जे मरकज़ी सदर मोहतरम मसरूर शाह साहब जिन खे तवज्जो तां सां मुखातिब थियनि ऐं आउं जस्तो ॾियां उन्हनि असांजे पार्टी जे झंडनि असांजे मुख़्तलिफ़ शनाख़्तुनि खां सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त अॼु जो जेको ऐलान हो उहो सिंध जो ऐलान हुयो इन लाइ त सभु सिंधी गॾिजी असां पैगाम ॾियूं इस्लामाबाद खे, पिंडी खे, सिंध जे हुकुमराननि खे त सिंध 7 करोड़ सिंधियुनि जो तारीख़ी वतन आहे। सिकंदर खां वठी करे अॼु ॾींहं ताईं विनासी वेंदा रहिया, हमले आवर वेंदा रहिया, पर ही खीर सर खड़ो आहे, ही सिंध खड़ी आहे, ही सिंध जो वजूद खड़ो आहे। सिंध हमेशह रहंदी, सिंध जो वजूद हमेशह रहंदो। इहो पैगाम जेको मां सम्झां थो त अॼु हिकु भरपूर मार्च जे ज़रिए, हिकु भरपूर अवामी क़ुवत जे ज़रिए असां पंहिंजो पैगाम पहुचाइण में कामयाब विया आहियूं। ऐं इहा शुरूआत आहे, ही शुरूआत आहे उन तहरीक जी जंहिंमें सभु 7 करोड़ सिंधी माण्हू उन तहरीक में शामिल थींदा। साथियो, ॿ टे ॻाल्हियूं आउं मुख़्तसरन कंदुसि। पाकिस्तान जी रियासत, पंजाब जी एस्टेब्लिशमेंट ऐं जेके हिते उन्हनि पंहिंजा एजेंट विहारिया आहिनि इलेक्टेड शोकाल गवर्नमेंट जे नाले में, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नाले ते, ही नओं खेल न आहे। जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे तॾहिं खां वठी पाकिस्तान जी पंजाब जी एस्टेब्लिशमेंट जारियत जी पॉलिसी इख्तियार कई आहे। पख्तूनख्वा जी धरती हुजे, डॉलर ख़ातिर उन्हनि धरती खे विकिणियो। बलोचिस्तान जो साहिल ऐं वसाइल हुजनि उन्हनि ते उन्हनि जो कब्ज़ो। अफ़गानिस्तान खे इन्हनि चयो त असांजो ही 5 सूबो आहे। सिंध खे हिननि इहो ॾिठो त सिंध जो दरिया, सिंध जूं ज़मीनूं, सिंध जी मादनियात उहा बि असां कब्ज़े हेठि कंदासीं। जॾहिं पाकिस्तान ठहियो तॾहिं खां वठी उन्हनि जी कराची ते नज़र हुई, साहिली पट्टी ते नज़र हुई, ऐं पाकिस्तान ठहंदे ई उन्हनि साहिली पट्टी ऐं कराची खे सिंध खां अलॻि कयो। उहा साॻी सोच आहे, अॼु बि साॻी सोच आहे, पर उन सोच ऐं उन्हनि अमलनि जे करे पाकिस्तान अॼु उन सतह ते पहुतो आहे जिते बलोचिस्तान जी सूरत हाल तव्हांजे अॻियां आहे। हू सेल्फ डिटर्मिनेशन जी ॻाल्हि था कनि, पख्तूननि हिननि खे रिजेक्ट करे छॾियो आहे। अफ़गानिस्तान हिननि खे चवे थो त जेका बि असांजी तबाही थी आहे उन में तव्हां ज़िम्मेवार आहियो। कश्मीर जेके ई चवंदा त असांजी शहर आहे, उहा शहर धड़म सां किरी आहे ऐं कश्मीरी सम्झी विया आहिनि त कश्मीर जे वतन जी ॻाल्हि जेके ई कनि था उहे कश्मीर जे वतन जी ॻाल्हि नथा कनि। जेकॾहिं असां कश्मीर खे क़ौमी बुनियादनि ते ॻाल्हि कंदासीं तॾहिं असांजो वाजिबु आहे। अहिड़ी जॾहिं सूरत हाल थी आहे पाकिस्तान में त पंजाब जी एस्टेब्लिशमेंट ऐं सिंध जे दलाल पीपल्स पार्टी खे मिलाए करे हू इहो सोचनि था त अॼु या सुभाणे अहिड़ी मथां सूरत हाल थिए जो पाकिस्तान लैंडलॉक थी वञे, पंजाब वटि का साहिल न हुजे। इन करे पहिरियां खां ई पंजाब इहा कोशिश में आहे त असांखे साहिली पट्टी ऐं कराची खे कब्ज़े हेठि करणो आहे। ही 9 सूबनि जो जेको राग आहे, इन जे पोयां जेका प्लैनिंग आहे उहा प्लैनिंग 2 आहिनि। हिकिड़ो त सिंध जो साहिल, सिंध जी कराची खे कब्ज़े हेठि कजे, ऐं ॿियो सिंध जे दरिया ते दाड़ो हणिजे त पोइ सिंध हिकु बंजर ज़मीन थी वेंदी ऐं सुभाणे असां हिकिड़ी कॉलोनी हूंदासीं। इहा उहा सॼी प्लानिंग आहे जेका अॻियां जी प्लानिंग ई कनि पिया। ऐं ख़ासि तौर ते आलमी तौर ते तव्हां ॾिसो त ही साहिली पट्टी सिंध जी ईरान जी जंग खां पोइ वधीक अहमियत इख्तियार करे चुकी आहे।
इन सॼी सूरत हाल में असांखे पंहिंजो साहिल, पंहिंजा वसाइल ऐं पंहिंजो दरिया बचाइणो आहे ऐं उहो इन रीत बचाइणो आहे जो असां बि हिते हिननि जा दग जॾहिं बंदि कंदासीं, जॾहिं 7 करोड़ सिंधी गॾु थी करे हिननि जा दग बंदि कंदा, तॾहिं वञी ही पंहिंजा मनसूबा वापसि वठंदा ऐं ही शिकस्त खाईंदा। ही न ही जहिड़ो कनि था, ही हथ चुरान कनि था तहज़ीब सां, तारीख़ सां, जोग्राफी सां, ऐं जेको बि तारीख़ सां, तहज़ीब सां ऐं जोग्राफी सां हथ चुरान कंदो आहे, तारीख़ में उहो दफ़न थींदो आहे ऐं ही दफ़न थींदा। असां इहो सम्झूं था त ही असांजो सुजागी जो पैगाम जेको आहे इहो शुराती मरहलो आहे। सॼी सिंध में असां वेंदासीं, सॼी सिंध जे डिवीज़न ऐं ज़िलनि में असां वेंदासीं सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म ते, ऐं पोइ वरी हिकिड़ो ॿियो रेफरेंडम कराची जे अंदरि असां गॾु थी करे ॾींदासीं त बाबा सिंध जो साहिल, सिंध जो वसाइल, सिंध जा दरिया हमेशह आबाद रहंदो ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजा नापाक जेके मनसूबा ख़तम नथा करियो त पोइ सिंध हिकु कॉन्ट्रैक्ट तहत पाकिस्तान में शामिल थियो हुयो। जेकॾहिं तव्हां कॉन्ट्रैक्ट जी वायलेशन कयो था त पोइ सिंध खे पंहिंजो सियासी मुस्तक़बिल तय करण जो हक़ आहे, सेल्फ डिटर्मिनेशन जो हक़ आहे। असां इहा ॻाल्हि कंदासीं। इन करे असांखे मुतहद थी करे हीअ जंग, ही जदोजहद, ही पुरअमन मज़ाहमत अॻिते हलाइणी आहे ऐं इन जोश ऐं जज़्बे सां बार बार जेको आहे उहो पैगाम ॾियणो आहे, बार बार इहो पैगाम वफ़ाक़ खे ऐं सिंध जे हुक्मराननि खे ॾियणो आहे त सिंध हिकु आहे। आख़िर में मां हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त पाकिस्तान पीपल्स पार्टी चवे थी त असां त यार वफ़ाक़ में गवर्नमेंट में आहियूं ई कोन, ही मनसूबा जेके आहिनि हू पिया ठाहिनि, असां त ख़िलाफ़ आहियूं, पढ़णो बि खाइनि मरणो बि खाइनि। इन करे असांखे इन ते वाज़े थियणु घुरिजे त पाकिस्तान पीपल्स पार्टी उन्हनि सां गॾु आहे। जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी उन्हनि सां गॾु न हुजे त ही गिरफ़्तारियूं न थियनि, ही रोकथाम न थिए। MQM कराची में सिधो सिधो चवे थी त हथियार खणो, उन्हनि खे कुझु कोन थो कयो वञे, पर हिते पुरअमन मज़ाहमत खे रोकियो वञे थो ऐं बिलावल पंहिंजे नाने वांगुरु जीअं हुनजे नाने बंगालिन जे क़त्ल आम लाइ रस्तो हमवार कयो हुयो, जीअं हिनजे नाने बलोचिस्तान में क़त्ल आम लाइ रस्तो हमवार कयो ऐं सहूलतकारी कई हुई, अॼु जॾहिं बिलावल चए थो त सिंध जा कॉन्फ्रेंस दहशतगर्द आहिनि त ही बि पंहिंजे नाने वांगुरु सिंध में क़त्ल आम जो रस्तो हमवार करे पियो। इन करे असांखे एस्टेब्लिशमेंट सां गॾु हिननि खे सुञाणणो आहे ऐं मुनज़िम थी करे हिकिड़ो क़ौमी अवामी इरादो ठाहिणो आहे। ऐं जॾहिं क़ौमूं इरादो ठाहींदियूं आहिनि त पोइ का बि तारीख़ जेका आहे, का बि क़ुवत जेका आहे उन्हनि खे रोके कोन सघंदी आहे। सिकंदर खां वठी करे, मोहम्मद बिन कासिम खां वठी करे, अंग्रेज़ खां वठी करे इन पंजाब ताईं सिंध विढ़ंदी रही आहे ऐं सिंध हमेशह ज़िंदा रहंदी। जीए सिंध। मरकज़ी सदर मोहतरम बसंत फरी साहब खे वचन नेता सां मुखातिब थियनि, जीअं समाज जो चेयरमैन मोहतरम रियाज़ अली चांडो। मुखियो जान बिड़न ताता भंडण न थिए, पिचण वारियूं पथरियूं ॾाढा कल संदन, यूं हूअं ई हथ हणनि रोंदियूं रहनि। असांजे अॼोके मजलिस जो सदर भाउ रोशन गोलो मूंखे इजाज़त ॾींदो त मां उर्दू में ॻाल्हायां त तख़्त लाहौर ऐं कम ज़र्फ़ MQM पाकिस्तान मुझे सुन सके। पाकिस्तान के जर्नलों के नुमाइंदे
मोहसिन नकवी और पाकिस्तान के पंजाबी सनतकारों ने हुकूमती मुनज़्ज़म तकरीबात में ये बात कही कि मुल्क का निजाम बैठ गया है, नए सूबे बनाए। ये बात मैं नहीं, दुनिया की सारी जमहूरियत के मुतल्लिक सर्वे करने वाले इदारे कहते हैं कि पाकिस्तान में जमहूरियत नहीं, बदतरीन अथॉरिटेरियन सिस्टम है। पाकिस्तान में हाईपाट और कब्जे की जमहूरियत के नाम पे जमहूरियत की तौहीन। बराबर पाकिस्तान में सिस्टम और निजाम खत्म है, कोई सिविलियन सेटअप नहीं। 79 साल में पंजाबी बंदूक के जरिए जमहूरियत, इंसाफ और कानून की तौहीन करते हुए मुल्क पे पार्लियामेंट में वोट और बंदूक के जरिए पंजाबियों का कब्जा है। जरूरत झूठ है, तो चोरे पर वो चोरे पर। पाकिस्तान में इस्लामी निजाम की बात करना इस्लाम की तौहीन है, ये सच है, ये झूठ है जो मजहबी तंजीमें कह रही हैं। ये अगर कहते हैं कि ये वफाक है तो वफाक कौमों का होता है, वफाक बराबरी का होता है। वफाकी अकायद और वफाकी अकायद ये के साथ वफाकी बराबरी की जमहूरियत होती है। इस नाम के पीछे पंजाब की बंदूक है, वफाक नहीं है, एक मजबूत मरकज का कब्जा है। तो भाई एक पड़ोसी पंजाबियों के ताकतवर अदीबो दानिश्वरों, आप कहते हो ये पंजाबी दलाल नजम सेठी आफ्ताब खानदादा साहब कहता है कि जरदारी कराची में बैठा है, कौम परस्तों को उकसाता है कि सूबों के खिलाफ बात करो। ए सुहेल बड़ेच, ये जर्नलिज्म और बदतरीन सहाफत के नाम पे बदमाश हो। सरदारी आसिफ और बिलावल से मिलना बेगैरती और गद्दारी है, कौन बस नहीं मिल सकते, हम नहीं मिल सकते। ये टट्टू किराए के वो सरदारी के पैसों पे ये बात करते हैं कि कुल्हाड़ी के झंडे और ये सारों झंडों के साथ सरदारी है। हम बेजमीर थोड़ी है, ये नस्लों से हरामी सरदारी है, हम कैसे मिलेंगे? तो जमहूरियत नहीं, इस्लाम नहीं। एक उर्दू दान पाकिस्तान के मजहबी आलिम जनाब मरहूम इसरार अहमद ने कहा था कि पंजाबी जर्नलों के दलाल थे, अंग्रेजों के पंजाबी दलाल थे। तब पंजाबियों को तालीमी इदारे और एरिगेशन सिस्टम मिला। सिंधी बागी थे, उसे स्कूल नहीं। भाई हम हजारों सालों से, ए पंजाबियों, हम हजारों सालों से अफगान कब्जेगीरों से लड़े हैं, हम ईरानियों से लड़े हैं, हम मुगलों से लड़े हैं, अरबों से लड़े हैं, हम रणजीत सिंह से लड़े थे, उसने कब्जा हमें फतेह करके नहीं किया। ए पंजाब दोस्ता, ए पंजाब दोस्ता, ए सरकारी दोस्ता, तुम भागते थे। ए पंजाबियों, तुम शेर शाह सूरी के साथ हिंदुस्तान को तबाह करने के लिए पानीपत पे जाते।
तुम दिल्ली को ताराज करने के लिए मुगलों, खिलजियों, सूरियों और बदमाशों के साथ होते थे, हम मज़ाहिमत और गैरत के साथ होते थे। ये फर्क है तुम्हारा और हमारा। और पंजाबियों, हमारे पड़ोसियों, हम अच्छे पाकिस्तानी 80 साल में नहीं रहे। पंजाबियों, सिंध असेंबली ने पाकिस्तान बनाया था। सिंध को अल्लाह ने बनाया है, पाकिस्तान को सिंध ने बनाया है। अगर वो वफाक और 40 की करारदाद, 23 की सिंध असेंबली की करारदाद, तुमने उनकी 80 साल से तौहीन की। तो मेरे रहबर जनाब GM सैयद ने कहा कि पाकिस्तान के साथ रहोगे, गरीब होगे, दया चला जाएगा, वसाइल चले जाएंगे, इज्जत नामूस चले जाएंगे, हम भिखारी बनेंगे। ए पंजाबियों, आज अगस्त है, हम भिखारी हैं और पाकिस्तान में खुशहाल पंजाब है। ये दहशत गर्दी है। लाउड तो समीप बंद कराई क्या जे जमन दे। ये पंजाबियों, अमन अमान सन्नत तुम्हारे पास। पंजाबियों, दरिया पे गैर कानूनी कब्जा है, तुम्हें 45 का पानी मुआहिदा कबूल नहीं। पंजाबियों, तुम्हें 91 का कॉन्स्टिट्यूशनल कवर दिया हो, 91 का वाटर कार्ड कबूल नहीं। हमने मज़ाहिमत की। तुम कैनाल पानी चोरी करने के लिए, फौज कहती है कि ये स्ट्रेटेजिक 6 कैनाल हैं, हम मज़ाहिमत करते हैं तो दलाल जरदारी और एस्टेब्लिशमेंट जलालपुर कैनाल निकालते। ये गैर कानूनी नहीं, ये दहशतगर्दी और नस्लकशी है। मुशर्रफ ने कहा था कि कालाबाद डैम बनाओ, हमने मज़ाहिमत की। तुमने जरदारी गद्दार से मिलकर थल कैनाल से दरिया पे धक्का मारा। आज पाकिस्तान, तुम कह रहे हो कि तुम्हारा निजाम नहीं चल रहा है, तो सूबे और सिंध को तकसीम करो। तकसीम की शुरुआत तो साउथ एशिया में तुम्हारी तकसीम और कब्जे की बर्बादी ने क्या किया है। देखो, गैरतमंद गिलगिती तुमसे जुदा है। एक पाकिस्तान में बैठे हुए कश्मीरियों, तुम्हारी गैरत को सलाम है कि तुमने एहतजाज किया है कश्मीरी बगावत में। अफगान, मैं पख्तून नहीं, अफगान कौम कहता हूं। अफगानों में बगावत है, मेरे पड़ोसी बलोचों में बगावत है। आज देखोगे पंजाबियों, सिंध एक्शन कमेटी ने इस लाल कुल्हाड़ी के परचम के साथ SUP का झंडा, अवामी तहरीक का झंडा, कौमी अवामी तहरीक का झंडा, AJP का झंडा, हारियों और पोरहत मज़ाहिमत का झंडा शामिल है। ये झंडे आज बगावत है कि पंजाब का कब्जा, दादागिरी मंजूर नहीं। हम सूबा नहीं, हम इंतजामी यूनिट नहीं, हम कौम और वतन हैं। इनकारे वतन, मैं अभी उर्दू बोलने वाले तो अदीब रिजवी के मैं पाँवों की धूल अपने सर पे रखूं तो मेरे लिए फख्र है। मैं इदरीस राजपूत पे कब्र की मिट्टी सर पे रखूं तो फख्र है।
मैं आफ्ताब खानजादों का गाल चूमूं तो फख्र है। एक बदमाश वसीम अख्तर और खालिद मकबूल और बदतमीज फारूक सत्तार जो तुम हथियारों की बात कर रहे हो, और जेब कतरा लालू खेत का मुस्तफा कमाल। ए जेब कतरो साफी मज़हर अब्बास ने लाहौर में जब वसीम अख्तर ने तकरीर की तो गैरतमंद उर्दू बोलने वाले सिंधी मज़हर अब्बास ने कहा था ये वसीम अख्तर तो बेचारा, उसको इख्तियार ही नहीं कि वो बात करे, बात तो उसको वो करवाते। तो वो करवाने वालों पे लानत। बेशुमार पंजाब तोसा हेलो, पंजाब तोसा हेलो, रावलपिंडी तोसा हेलो। अबे उर्दू बोलने वाले तो भाई हैं, वो तो पढ़े लिखे थे। ये कनकटा और माधुरी जैसे दहशतगर्दों का बाप तो खालिद मकबूल है। हम पुरअमन हैं, हमें मार सकते हो, मार डालो। हम पुरअमन हैं, हमें कुचलना चाहते हो, कुचल दो। तुम्हारे पास फौज है, तुम्हारे पास जरदारी जैसा गद्दार है। आज बदबख्त और बेगैरत सिंध काबीना कहती है कि सिंध की विरासत कबूल नहीं, तो ये गैरतमंद इलाही बख्श चाचड़ जो मीरपुर खास से जुलूस लेकर आ रहा था, हजारों साथियों से गिरफ्तार हुआ है, एसयूपी गिरफ्तार है। वैसे न्याज कालाड़ी कहता है कि जीएस बहाद वालों का पूछ रहे थे, जिस कम का नहीं। ए भाई तुम तो बच्चे हो, अच्छी बात है। जीएस बहाद और जीएमसी के कारकुन गिरफ्तार और कुर्बान हो, मर जाए, मिट जाए, ये गैरत। एक साहब ने कहा है मुझ पे, रोशन साहब पे और जैन शाह और न्याज कालानी और मसरूर शाह पे, बदर चन्ना पे बगावत के मुकदमे हैं। हमें गिरफ्तार करो। हमें थाने पे मुझे बुलाया था कि भाई साइबर क्राइम है, क्राइम पंजाब, शहबाज शरीफ, मोहसिन नकवी और पंजाब के बदमाश सरमाएदार हैं। हम कानून पसंद और पुरअमन। मैं जाड़े जमादार के नोटिस पे थाने नहीं जाऊंगा। मेरा रहबर जनाब जीएम सैयद अदालतों पे जाते थे, जज और अदालतें भाग जाते थे। मैं कबूल करूंगा कि सिंध की तकसीम कबूल नहीं। और किसी रहनुमा ने कहा था कि मैं ग्वादर और सिंध के साहिल की तरक्की चाहता हूं। आज मैं यहां बताऊं, जनरल मजहर मुशर्रफ के दौर का उसने साहिली प्रॉन्स बनाने का ग्वादर से बदीन तक प्रोग्राम बनाया था। आज उसके नाम पे कैटी बंदर पे फौज और चाइनीज कंपनियां सारी जमीन और बंदरों पे कब्जा कर रही है। मकामी गांव बेदखल है। तालीम के नाम पे जो कबूल रो रहे हैं कि तालीम सिटी बनाओगे, सिटियों को बेदखल करो। आप हाउसिंग स्कीम बनाओगे, साहिल पे सिंधियों को बेदखल करो। ओ भाई, साहिल की तरक्की सिंध के साथ है, ग्वादर की तरक्की बलोचों के साथ। ए भाई, तुम कह रहे हो कि कच्चे की जमीन आबाद करो, वो सिंधियों की है।
पोर्ट फार्मिंग और ग्रीन पाकिस्तान के नाम से कीचड़ और ग्रीन पाकिस्तान के नाम पे नूरियाबाद और हाले की झीलों पे कब्जा है, पानी के पे कब्जा बोल रहे हो को ग्रीन पाकिस्तान, जमीनों पे कब्जा बोल रहे हो ग्रीन पाकिस्तान, कारूंझर और खीरथर पे कब्जा कह रहे हो ग्रीन पाकिस्तान। ये ग्रीन पाकिस्तान बर्बाद सिंध का मंसूबा हमें कबूल नहीं। तरक्की सिंध के लोगों की, इंसाफ और खुशहाली सिंध के लोगों की, आजादी सिंध के लोगों की, बंदूक के जोर पे दहशतगर्दी कबूल नहीं, जुल्म कबूल नहीं। सिंध उबराइंदे, सिंध उबराइंदे, पंजाब तोसा, सिंधु दरिया खातिर, जमीन खातिर, तो माओ खपाई लखलानत तोते, लखलानत तोते जी सिंह जी सिंध कौमी महाज के चेयरमैन मोहतरम डॉक्टर नियाज कालानी साहब के तो वो चनी तहां सां मुखातब थियन। नारायण हथ में असांखे ॻाढ़ा झंडा जीए सिंध जा बैनर पाठा, राह असांजी ढले न सघंदी बंदूकनि जी ठाठा, बंदूकनि जी ठाठा। अॼु न क़ौमी मेल में शरीक थींदड़ मुंहिंजी भेनरूं, सिंध एक्शन कमेटी जा लीडर हज़रात ऐं सिंध जा सपूतो, जीए सिंधु देश, जीए साईं जीएम सैयद, जीए शहीद सिंधु देश बशीर खान कुरैशी। शुरूआत कयूं था ऐं आख़िर बि कंदासीं उहो पंजाब। शोरश काश्मीरी पंजाब जो हिकिड़ो तमामु वॾो लेखक आहे, उन पंहिंजे किताब में लिखियो आहे त जॾहिं ॿाहिरियां ताक़तवर हुकुमरान पंजाब ते हमिलो करणींदा तॾहिं हुननि हिकिड़ो ऑर्डिनेंस कढी छॾियो। सिकंदर आज़म जेके चवनि था उन ऑर्डिनेंस कढियो। असां जॾहिं बि पंजाब में अचूं त ख़ासि तौर ते पंजाब जे औरतुनि खे सुथड़ूं पातल न हुजनि, पर उन्हनि खे गोॾूं पातल हुजनि, बोड पातल हुजे। ऐं पोइ पंजाब जूं औरतुनि सिकंदर आज़म जे उन हुकुम खे पंहिंजो कल्चर करे छॾियो। हाणे ज़रे घटि पंजाब जूं औरतूं अञा ताईं गोॾ पाईंदियूं। पोइ हुननि सम्झो पाण था त गोॾ छो, हुकुमराननि चयो त जीअं तकलीफ़ न थिए, जीअं माना अचो तकड़ में माना तकलीफ़ न थिए, कमु माना वंधक थी वञे। ऐं सिंध अलाउद्दीन खिलजी जॾहिं सिंध ते काह कई, असांजा नौजवान शहीद थी विया, त बाघुल बाई औरतुनि खे वठी वञी सभिनी औरतुनि सां क़ुर्बानी पेश कई, पर धारियुनि जी आॾो जेको आहे पंहिंजो पाण खे पेश न कयो। ऐं हिकिड़े हुकुमरान खे, उन हुकुमरान खे बाबू भान चयो त भला हिकिड़ी बानी मानी यारे मोकिले, चओ त हीअ बाग़ी आहे। इलाउद्दीन खे कहिड़ी ख़बर त हीअ बाग़ी आहे या बानी आहे? त भागू भान चयो जे गोली ईंदी गुज़रे त बि सॾबी दोदन भेण। माना असां गोली ॾियण जी क़ुर्बान न कईसीं, होॾे त अञा ताईं सुथरूं पातल आहिनि, अञा ताईं गोॾूं पातल आहिनि। तंहिंजे करे पंजाब खे ख़बर हुअणु घुरिजे त तव्हां भली पंहिंजो पाण खे मार्शल रेस सॾायो, पर तारीख़ में जेके बदतरीन शिकस्त खाधियूं आहिनि उहे पंजाबियुनि खाधियूं। हा, तव्हांजी शिकस्त जो अॼु पहिरियों पथर रखियो आहे असां हिते। तव्हां था चओ त सिंध खे विराईंदासीं,
असांजा घणा दोस्त असां बि कॾहिं कॾहिं डिॼंदा आहियूं भउ मचंदा आहियूं नालो लिखंदा आहियूं पोइ जीअं असांजी सिंधी औरतूं जेको आहे मुड़ुस जो नालो लिखंदियूं आहिनि असां बि कॾहिं कॾहिं फ़ौज जो नालो लिखंदा आहियूं मिड़ई इस्टेब्लिशमेंट हेॾो होॾो चई कमु टपाए वेंदा आहियूं फ़ौज खे ख़बर न घुरिजे त तव्हां खां असां वाकई डिॼूं बि अथा भउ बि थिए थो डिॼंदा बि आहियूं पर सिंध असांजे हिन डिॼे भउ खां वधीक मुक़दस अहम आहे असांखे पंहिंजी जानुनि जी परवाह न आहे आसिम मुनीर कराची में अचे थो चीफ ऑफ स्टाफ आहे फ़ौज जो सरबराह आहे अची सरमादान सां कचहरी करे चए थो तव्हांखे नवां सूबा ठाहे ॾींदासीं ISPR जो DG चए थो असांजी राय आहे त नवां सूबा ठहनि ऐं हिननि जो सालो फ़ौज जो सालो मुहसिन नक़वी चए थो त नवां सूबा ठहनि खेनि ख़बर न घुरिजे त पाकिस्तान सिंध जी मुहताज आहे सिंध पाकिस्तान जी मुहताज न सरदारी तो ढंग फ़ौज सां मौज ऐं कोई न खे बोल ॾेई वेठा साथियो सिंधवासियो असीं वाज़े तौर ते चऊं था हा बाक़ी इहा ॻाल्हि सही आहे असां वटि 100 झंडा आहिनि साफ़ असां खां पुछंदा आहिनि त बसि 100 पार्टियूं आहियो गॾु छो था थियो गॾु थियण खे सिंगल थींदा आहिनि छा हे ॾिसो 100 झंडा आहिनि न 100 पार्टियूं पर किथे गॾायूं वतन सिंध ते गॾायूं सिंध असांजी माउ सिंध तारीख़ी वतन आहे असीं सब आफ्ताब साहब मैं आपकी तौसर से पहले आपसे सही GM से मुखातिब हुआ था फिर साइंदा नौन शाह मुखातिब हुआ था फिर शहीद बशीर खान मुखातिब हुआ था हम उन सब भाइयों को सब उर्दू बोलने वाले भाइयों को अपना भाई समझते हैं जो सिंध को अपना वतन समझता है जो सिंध को अपना वतन नहीं समझता हम उनको अलाम कहते हैं कि हम उनको अपना भाई नहीं समझते जो सिंधी कौम का अपने आप को ऐसा समझता है हम उसको अपना भाई समझते हैं इस वजह से ये जो 3 शैतान ये 3 शैतान हैं कौन कौन से खालिद मकबूल सिद्दीकी मुस्तफा कमाल फारूक सत्तार इन्हनि खे ओच तो वरी ख्याल थियो आहे ही चवनि था तो बाबा उर्दू ॻाल्हाइण वारनि खे ड्रामा करे चवनि था तो लड़ोगे हथियार खणो अरे बाबा तव्हां सिंधी माण्हुनि जो विढ़ण ॾिठो ई कोन्हे सिंधी माण्हू जॾहिं विढ़ण सिखिया सिंधी माण्हू जॾहिं विढ़ण ते आया सिंधी माण्हू जॾहिं विढ़ण ते आया त तव्हांखे तव्हांजे शहरनि में जेको आहे सभु सां न विढ़ंदासीं उर्दू ॻाल्हाईंदड़ पंहिंजा भाउ आहिनि इन्हनि टिनिनि खे ॿुधायूं था त तव्हां जंहिंजा हथियार हथ में खयो सभ खां पहिरियों जेको आहे सिंध तव्हांखे जवाबु ॾींदी हथियारनि जे हूंदे बि तव्हांजो जीअण महिल जेको आहे हराम करे छॾींदासीं तव्हां मता तव्हांखे भलो हुजे असां सियासी माण्हू आहियूं ही सियासीअ सां तरीक़ो इख़्तियार कयो आहे हू चवनि था त विढ़ंदासीं तव्हां छा था चओ त हर सूरत में हर हाल में सिंध बचाईंदासीं हथ मथे खणी पंजाब खे ॿुधायो हथ मथे खणी फ़ौज खे ॿुधायो त कंहिं बि सूरत में कंहिं बि हालत में सिंध जो विरासत क़बूल कोन कंदासीं ऐं असांजा सभु दोस्त सहमत कोन्हनि सिंध एक्शन कमेटी वारा असां सभु मुतफ़िक़ कोन्हनि असां साईं GM साहिब जा पोइ लॻायूं पर सिंधवासियों पंजाब वालों फौजियों मैं आपको एक और बात बताना चाहता हूँ हमारे सब दोस्तों ने जो साईं GM साहिब के मुकम्मल पैरोकार भी नहीं है उनके कारकुन भी नहीं है उन्होंने ऐलान किया है अगर तुम विरासत से बाज ना आए तो हम 43 वाली करारदाद से विथड्रॉ हो जाएंगे माना पोछा कंदो
सिंध जी आज़ादी को स्वामी का वाई को मुड़ी वञो सिंध जी विरासत वारी ॻाल्हि वापसि वठो सिंध जी विरासत जी ॻाल्हि वापसि वठो अॼु शुरूआत थी आहे सिंध सॼे पाकिस्तान जी जेको आहे त ख़ालिक बि आहे पालनहार बि आहे थर में तव्हां वञो उते बैनर लॻा पिया आहिनि त थर बदिलाईंदो पाकिस्तान 3500 मेगावाट बिजली थर मां पैदा थी थिए सिंध खे हिकिड़ो मेगावाट बिजली नथी मिले उहो सभु जो सभु पाकिस्तान माना उहो सम्झनि था पंजाब बाक़ी आहे बि त पाकिस्तान माना पंजाब आहे सिंध वासियो चिटी वाज़े नमूने सां पंहिंजे सिंध जी मालिकी कयो त यकीनी तौर ते असां सिंध जी मालिकी बि करे वेंदासीं यकीनी तौर ते जेको आहे असां अॻिते वधी साईं जीएम साईं जे फ़िक्र खे कामयाब बि कराए वेंदासीं तंहिंजे करे असां अॼु सिंध जे नौजवाननि खां इहो रेफरेंडम था वठूं त पंजाब खे ऐं फ़ौज खे ख़ासि तौर ते हथ मथे खणी ॿुधायो त असांखे कंहिं बि सूरत में सिंध जी विरासत क़बूल नाहे त कन खोले ॿुधो असां सभु रोड रस्ता बंदि कंदासीं तव्हांजा पंजाब जा रोड रस्ता बंदि कंदासीं 12 ॾींहं रोड बंदि थिया तव्हांजो साह पियो निकिरे महीनो रोड बंदि थी वियो त तव्हां थींदा केरु आहियो सिंध खे ईअं विराए सघो इन करे असां विढ़ंदासीं बि असां जदोजहद बि कंदासीं ऐं हा रियाज़ साहिब मां अॼु चयो पंहिंजे कारकुननि खे मां पहिरियों दफ़ो चयो कारकुननि खे ऐं हाणे बि चवां थो त जॾहिं बि हिन सिंध जी विरासत जे बारे में तव्हां जुलूस कढी अचो पुरमन गिरफ़्तारी न ॾियो असां अॼु बि चयोसीं सरकार खे अचो गोलियूं हणो न वठंदासीं कोठे अचो गोलियूं हणो न वठंदासीं कोठे ऐं गिरफ़्तारी न ॾींदासीं गिरफ़्तारी न ॾिजो चवनि त भली गोलियूं हणो असांजे लाशनि जो जेको आहे तव्हां भली गुज़री वञो पोइ जेको आहे तव्हां लाश असां खणी भली वञी जेलनि में वारियो इहे पुरमन सिंध जी वादत वारे मसइले ते गिरफ़्तारी सां न ॾींदासीं इहो असां ऐलान करे छॾियो आहे ऐं ख़ासि तौर ते ॿिया दोस्त भली हथ मथे न खणो और जेके जिस्कम शहीद बशीर ख़ान जा कारकुन बीठा आहियो तव्हांखे हथ मथे खणी ॿुधणु घुरिजे त पुरमन गिरफ़्तारी न ॾींदासीं यूनाइटेड पार्टी के सीनियर नायब सदर मोहतरम रोशन अली बुल्लो के गुजारिश थी कजे तो वो चिता सा सदारती खिताब कन मोहतरम रोशन अली बुल्लो मुझे खतरे जो एक तुम्हेदार में बख्शो वेंदो खेब खासिब खेब गद्दार में बख्शो वेंदो बराबर जो वठी न सघंदो राज़न कोई हाणे बेदार थियो आहे भलारनि जो वतन सिंध एक्शन कमेटी में शामिल तमाम जमातुनि जा अॻवान साथियो मुंहिंजूं भेनरूं मुंहिंजा भाउर मोट वतन अजीब दोस्तो शाइरो वतन परस्तो अॼु पीपुल्स पार्टी जी नाम निहाद जमहूरी हुकूमत जेका चए थी त असां मरण सूबनि ऐं सिंध विराइण जे ख़िलाफ़ आहियूं पर उन्हनि चपे ते रस्ता रोक कई कारकुननि जूं गिरफ़्तारियूं थियूं थियणो भरिजी विया पर ही सिंध जा आशिक उहे सभई रुकावटूं तोड़े सिंध जी माउ सां वचन वरजण लाइ ते गॾु थिया आहियूं तव्हांखे मुबारक आहे मोटे वतन क़ौमी कारकुन आहिनि जिन कराबाग डैम ठहण लॻियो ही उहे
मोटे वतन आहिनि जॾहिं हिते पंचायती निज़ाम जे ज़रिए सिंध विराइण जी कोशिश थी त साईं जलाल महमूद शाह जी क़यादत में सॼी सिंध गॾु थी ऐं पीपल्स पार्टी एमक्यूएम जी साज़िश खे नाकाम कयो वियो। ही उहे ई मोटे वतन आहिनि जॾहिं सदर ज़रदारी गैर आईनी गैर कानूनी तौर ते जबरी तौर ते सिंधु दरिया ते झाड़ो हणी कैनाल कढिया त सैयद ज़ैन शाह जी अॻुवाणी में सॼी सिंध मुताद मुनज़म थी वो जबरी फैसलो वापस कयो। में सिंध जो केस विढ़ी रहियो आहे। असां फिक्र GM साहिब जो पैरोकार सिंध जा मोटे वतन ऐं साईं GM साहिब जा लखते जिगर साईं जलाल महमूद शाह जो फर्ज़ंद सारंग मुल्तान तव्हां सां गॾु बीठो आहे। साईं मुनीर हैदर शाह बि तव्हां सां गॾु बीठो आहे। तव्हां सिंधियो जॾहिं सिंध ते ॾुखियो ॾींहुं आयो आहे त हिननि गैरतमंद सिंधियुनि हर जिदोजहद जे ज़रिए उहे फैसला जेके सिंध दुश्मन फैसला आहिनि उहे मज़ाम जे ज़रिए मुतफ़िक़ा तौर ते गॾियल जिदोजहद जे ज़रिए असां उहे साज़िशूं नाकाम कयूं आहिनि। अॼु असां उहा गॾियल जिदोजहद जी रिवायत जारी रखंदे सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते तव्हांजे रुकावटुनि जे बावजूद लखे सिंधी गॾु थी रेफरेंडम था ॾियूं त नओं सूबा कंहिं सूरत में ठहण पवंदासीं। सिंध विराईंदे सिंध विराईंदे हम समझते हैं कि पाकिस्तान कसीर कौमी मुल्क है। इस मुल्क में सिंध आजाद हैसियत में शामिल हुई थी। पाकिस्तान को जन्म सिंध ने दिया था, बलोचिस्तान ने दिया था, पंजाब ने दिया था, पख्तूनख्वा ने दिया था। हमारे साथ आज पख्तूनख्वा मिलियानी पार्टी के साथी भी शामिल हैं, मजहबी दोस्त भी बैठे हैं। मैं माजरत करता हूँ जिन जिन दोस्तों को हम खिताब करने के लिए मदऊ न कर सके। शिया कॉन्फ्रेंस के दोस्त भी मौजूद थे और भी काफी सारे जमायतों के दोस्त शामिल थे। मैं माजरत करता हूँ कि हमारे कंपेयरिंग करने वाले दोस्त से कोई कोताही हुई है, हम किसी को मदऊ न कर सके हैं। लेकिन याद रखें कि हम सब मुत्तहद हैं, मुनज़्ज़म हैं और ये तमाम जो साजिशें सिंध के खिलाफ या मुल्क के खिलाफ है उन सबको हम मिलकर नाकाम करेंगे। क्योंकि हम समझते हैं कि जब आप सिंध तोड़ने की बात करते हैं तो आप पाकिस्तान तोड़ने की बात करते हैं। पाकिस्तान तोड़ती है जब उसके फेडरेटिंग यूनिट्स मजबूत हैं। आप जबरी तौर पर आइन का एहतराम नहीं करते, नहीं 95 की करारदाद का एहतराम करते हैं, न 73 के आइन का एहतराम करते हैं। हालांकि हमें 73 के कॉन्स्टिट्यूशन से भी इख्तिलाफ है, लेकिन उसमें भी जो अपने हकूक दिए हैं अगर वो भी छीनने चाहते हैं तो फिर सही कहा मेरे दोस्तों ने कि जब आपके पास आइन का एहतराम नहीं है तो फिर सिंध ने ये ठिका नहीं लगाया कि हम किसी आपके आइन और कानून का पासदार बने। इसलिए इस मुल्क के अंदर उर्दू बोलने वाले हमारे भाइयों को और सिंधियों को मुसलसिल उन कुव्वतों ने लगाया है। मैं खबरदार करता हूँ उर्दू बोलने वाले भाइयों को, आप अपने आप को भले मुहाजिर समझो लेकिन मैं आपको सिंध का फर्जंद सिंध समझता हूँ। ये लोग जो मुस्तफा कमाल, खालिद मकबूल, ये तो आपके कायद इल्ताफ हुसैन का भी नहीं हो सके।
तो ये मुहाजिरों से क्या वफा करेंगे? ये जो नफरत की बात करते हैं, इनकी जुबान में जिन्होंने हड्डी डाली है, जिन्होंने कोई पैकेज दिया है, ये उनकी बात करते हैं तफरीक की, ये उनकी बात करते हैं लसानत की, वो उनकी बात करते हैं तकसीम की। लेकिन सिंध में रहने वाले, उर्दू बोलने वाले, मेमन हो, काठानी हो, कच्छी हो, मुहाजिर हो, कोई भी माँ का बेटा सिंध की तकसीम के खिलाफ है। इसलिए एक तरफ लसानत है, तफरीक है, दूसरी तरफ मोहब्बत है, इत्तेहाद है, यकसानियत है। हम अब सबको भाई समझते हैं। आओ मिलकर उन कुव्वतों को मुकाबला करें और उनको शिकस्त दें और उनके नापाक अज़ाम को खाक में मिलाएं। क्यों? तो ये क्यों चाहते हैं इंतजामी सूबे? इसलिए कि जो हमारे इज्तिमाई मफादात हैं, हम इनको यूनिट्स में बांटें, सूबे छोटे करें, ताकि हम मिलकर कारिंजर की मालकी की दावा न कर सकें, ताकि हम कोस्टल एरिया की मालकी की दावा न कर सकें, ताकि हम दरिया सिंध की मालकी न कर सकें। इसलिए ये हम समझ रहे हैं कि हमारे साहिल और वसाइल के कब्जे की ये साजिश है, ये साजिश किसी भी सूरत में कामयाब होने नहीं देंगे। मिस्टर फिलहाल सरकारी, आप कहते हो कि सिंध के कौम परस्त दहशतगर्द है। कुर्सी के लिए, इक़्तिदार के लिए इतना मत गिरो। तुम्हारे नाना को भी इन्होंने कुर्सी पे बिठा के फिर तख्ते दौर पे लटका दिया था। याद रखो, पाकिस्तान कौम परस्तों ने बनाया था, साईं GM सैयद ने बनाया था, बादशाह खान ने बनाया था, खान समद अब्दुल खान ने बनाया था, सारवर्दी ने बनाया था। वो सब कौम परस्त हैं। हम कौम परस्त वतन दोस्त हैं, सिंध के मुहाफिज हैं, हम दहशतगर्द नहीं हैं। आप हमेशा इससे दुश्मन को तुम और तुम्हारे बड़े ये कहते रहे हो कि हमें इक़्तिदार नहीं दिया गया, तो ये कौम परस्त मुल्क तोड़ देंगे। अब तुम्हारी ये चीखें और चालें नाकाम हो चुकी है। मैं उन मुक़्तदर कुव्वतों को कहते हैं कि एहतसाब करो रुश्वतखोरों का, गिरफ्तार करो उन सबको। आप कहते हो कि मुल्क मुआशी तौर पर नहीं चल सकता। मैं कहता हूँ कि आप सिर्फ 100 रुश्वतखोरों को गिरफ्तार करो। उस रुश्वतखोर में जरदारी भी है, बिलाल भी है, आपके जनरल भी है, आपके जज भी है। आपकी मईशत बेहतर हो जाएगी। आप कहते हो कि इंतजामी यूनिट क्योंकि ये निजाम नहीं चल सकता। मैं कहता हूँ आप अपनी हुक्मरानी दुरुस्त करो, आपका मुल्क चल जाएगा। कौन सा निजाम है जो इस मुल्क में राज नहीं हुआ? आपने शरई निजाम लागू किया, आपने सदारती निजाम लागू किया, आपने मार्शल लॉ लगाई, आपने जमहूरी निजाम राइज किया। उसके बाद भी कसूरवार कौन है? कसूरवार आप है कि आपने इन सब रिश्वतखोरों को छूट दी है कि खाओ और हमें भी खिलाओ। अभी इब्तिदा है, सिंध ने आज के इब्तिदा शुरू करे छड़िया। समय सिंधी गॾे हूं, सब पार्टियों गॾे आहिनि, सब सिंध जा आशिक गॾे आहिनि। असां चऊं था कि तव्हांजा नापाक अज़ाइम इक़्तिदार जी हासिया एतिरा आहिनि, तव्हांजा नापाक अज़ाइम वतन दुश्मनी जा आहिनि,
उन करे याद रखी छॾियो त 1958 सिंध न आहे जॾहिं तव्हां वञी जे दौरान तव्हांजे वॾनि सिंध सां गद्दारी कई हुई। असेंबली में वेठल मेंबरो अली सिंध जो आवाम तव्हांखे ॿुधाए थो त जेकॾहिं असेंबली में सिंध जी विरासत जे ख़िलाफ़ तव्हां को बिल पास कयो त तव्हांजे सभिनी जे घरनि ते कारा तवा टंगा वेंदा। तव्हांजो इस्तक़बाल जीतनि जे हारनि से कयो वेंदो। हरिओम रखी छॾियो यार त जेकॾहिं तव्हां हींअर दरिया ते धाड़ो हणो था नथा मिलो आइन जो एतिराम कोन्हे ज़बरदस्ती सां तव्हां जलालपुर केनाल वहाए छॾियो आहे। तव्हां चोलिस्तान केनाल ठाहिण जी कोशिश कयो पिया था। तव्हां चनाब डैम ठाहिण जी साज़िश कयो पिया था। जबरी फैसलों से रियासत नहीं चलती। रियासत की पासदारी आइन करता है। उस आइन को मत लताड़ो। एक ही आइन जो हम सिंधियों को या बलोचों को शायद उसमें भी हमारे मफादात महफूज नहीं है, फिर भी कहते हैं कि इस आइन की पासदारी करो। लेकिन फिर भी आप नहीं करते तो फिर ये मुल्क नहीं चल सकेगा। सिंध को कश्मीर मत बनाओ। कल ये सिंध एक्शन कमेटी कश्मीर एक्शन कमेटी में बन जाए। इसलिए एक बात आखिरी बात करूंगा वो ये कि अगर सिंध की तकसीम का बिल असेंबली में आ जाए तो फिर हम क्या करेंगे? हम कराची से लेकर कमूर शहर तक 1000 किलोमीटर पर हर 10 किलोमीटर पर बदरने बनाएंगे। लोग हो सैकड़ों लोग सिंध के लोग होंगे। हम आपकी रसद खत्म करेंगे। उसमें सिंध को दीवार से मत लगाओ। सिंध में खून की होली में खेलो। ये तुम्हारी गिरफ्तारियां, ये तुम्हारा तशद्दुद, ये तुम्हारा रियासती सदर पुराना हथियार है। मोहब्बत से लेकर चलोगे सिंध को तो सिंध चलेगी। नफरत से सिंध को दीवार से लगाओगे तो सिंध तुम्हारे साथ नहीं चलेगी। करे पंहिंजो अॼु जंग जो कमल वॼाए छॾियो अथऊं। ऐं हाणे जेको बि फ़ैसिलो थींदो जेके बि दुश्मन कुवतूं असांजे ख़िलाफ़ जबरन फैसला कंदा उनके खिलाफ मज़ामत कंदासीं। पुरअमन मज़ामत हूंदी। न लठ खणंदासीं न बंदूक खणंदासीं। 100,000 माण्हू रोडनि ते हूंदासीं। 100,000 माण्हू रोडनि ते अची हिफ़ाज़त कंदासीं पंहिंजे वतन जी वदानत जी, पंहिंजे दरिया जी, पंहिंजे कोस्टल एरिया जी, पंहिंजे क़ौमी मफ़ादनि जी। ऐं पोइ जारी आहे जारी रहंदी। जारी आहे जारी रहंदी। सभिनि दोस्तनि